खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हाज़िर थी चुको आहियां। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, करार में हूंदो, अमुन में हूंदो। अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे। दिलि सां दुआ कंदा आहियूं, नेक तमन्नाऊं खणी ईंदा आहियूं, नेक ख़्वाहिशूं खणी ईंदा आहियूं तव्हांजे लाइ। जिते तव्हांजा पेर हुजनि उते ख़ुशियूं हुजनि, ख़ैर हुजनि, बसि ज़िंदगी पुरसुकून हुजे तव्हांजी। अल्लाह पाक जो शुक्र अदा कंदा कयो जंहिं बि हाल में हुजो। सुबुह जो आउं नेरनि करे रहियो हुउसि त हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में आई। जॾहिं पहिरियों गिरह मूं वात में विधो उन वक़्तु मूं सोचियो त अल्लाह पाक हिकिड़ो गिरह या मानी जो गभो असांजे पेट ताईं वञण जो केॾो न सुठो इंतज़ामु कयो आहे, केॾी न बहितरीनु जेका सहूलियत आहे। है सुभान अल्लाह। असांखे जेकॾहिं गिरह गरम लॻे थो त असांखे हथ ॿुधाए छॾींदा आहिनि त गिरह गरम थी अञा बीह जांइ। असांखे जेकॾहिं को गिरह सख़्तु लॻे थो त असांखे ॾंद ॿुधाए छॾींदा आहिनि त गिरह सख़्तु आहे न खा। जेकॾहिं असांखे को गिरह कोड़ो लॻे थो या का शइ कोड़े लॻी थी त ज़बान ॿुधाए छॾींदी आहे त हीअ शइ कोड़ी अथई, सही न आहे। ऐं जेकॾहिं का शइ को खाधो पारूथो हूंदो आहे त असांखे नकु ॿुधाए छॾींदो आहे त हीअ बासी आहे, हीअ पारूथो आहे, हीअ खाधो सिहत लाइ ठीकु न आहे। कॾहिं कॾहिं असीं ॾिसंदा आहियूं सुबुह जो असांजूं वधियूं भेनरूं रंधिणे में वेंदियूं आहिनि, किचन में वेंदियूं आहिनि, राति को जेकॾहिं खाधो को बचियलु हूंदो आहे सभ खां पहिरियां उनखे सिंघी ॾिसंदियूं आहिनि, महसूसु कंदियूं आहिनि त हीअ खाधो ठीकु आहे या न आहे। अल्लाह पाक जो केॾो न ज़बरदस्तु इंतज़ाम थियलु आहे हिकिड़ो गिरह हिकु हिकु गिरह असांजे पेट ताईं पहुचाइण में। सुभान अल्लाह। सो हुन रब करीम जो शुक्र अदा कंदा कयो, कंहिं बि हाल में हुजो रब करीम जो शुक्र अदा कंदा कयो। छो त मां ॾिठो आहे त खोड़ सारा माण्हू नाशुक्र आहिनि, ज़िंदगी उन्हनि जी खोड़ सारनि माण्हुनि खां बहितरीनु आहे। असांखे फील थींदो आहे त अरे हीउ ॾाढो ज़बरदस्तु लाइफ स्टाइल आहे हिन जो, पर जेकॾहिं हुन खां पाण खां पुछा कंदा आहियूं चवंदो आहे त वॾे वेल में आहियां, जीअरे ॼण जेल में आहियां, जंजाल में आहियां, ॿाएताल में आहियां, भंडण में आहियां। असांखे उन जी ज़िंदगी आसाइश पुरसुकून लॻंदी आहे। सो खाई खाई किन माण्हुनि जा त ॾंद बि भॼी पिया आहिनि, पर रब करीम जो उन्हनि शुक्र जेको आहे सो करणु सिखियो ई ॼण न आहे। नाशुक्री एतिरी वधी वई आहे, बेबरकत आहे बि जेका थींदी आहे न उहा नाशुक्री जे करे थींदी आहे। घर में खेटो थींदो आहे, बरकत ख़तमु थी वेंदी आहे। जेकॾहिं माहौल सुठो हुजे, साज़गार हुजे, अल्लाह पाक जो शुक्र अदा कजे, सबुरु कजे, त आउं सम्झां थो त ॿेड़ा पार थी वेंदा आहिनि, वारा न्यारा थी वेंदा आहिनि। आहे सॼी क़िस्मत जी ॻाल्हि। कॾहिं कॾहिं पाण खे उहे शयूं मिली वेंदियूं आहिनि जेकी पाण कॾहिं प्लान न कयूं हूंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं असां सोचियो ई न हूंदो आहे त असां हिन मंज़िल ते हिन मक़ाम ते हूंदासीं। के माण्हू स्ट्रगल कंदा आहिनि त हीअ नौकिरी मिले, हीअ शइ मिले, स्ट्रगल करे 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 नेठि थकिजी पवंदा आहिनि, लेकिन उन्हनि खे उहा शइ न मिलंदी आहे। पर उन रस्ते तां वेंदे वेंदे जेका हू मंज़िल सोचींदा आहिनि उन रस्ते तां वेंदे वेंदे कॾहिं कॾहिं ॿियूं शयूं उनखे मिली वेंदियूं आहिनि ऐं उहे बि ॾाढियूं सकारतियूं हूंदियूं आहिनि, उहे बि लाभ ॾींदड़ हूंदियूं आहिनि, उहे बि मज़ेदार हूंदियूं आहिनि। मिसाल आउं पंहिंजो मिसाल पाण ॾियां थो। मूंखे खोड़ सारा दोस्त सुञाणींदा आहिनि। आउं हिन वक़्तु सिंध टीवी जो होस्ट बि आहियां ऐं थोरी थकी शाइरी बि कंदो आहियां, सुठी फैन फॉलोइंग बि आहे। कॾहिं मूं सोचियो कोन हुयो त मां हिन पासे ईंदुसि, सची ॻाल्हि इहा आहे। कॾहिं कॾहिं इतफ़ाक़ थी वेंदा आहे कि हादसा थी वेंदा आहिनि, जेकी तव्हां सोचींदा न आहियो, प्लैनिंग न कंदा आहियो, उहे थी वेंदा आहिनि। कॾहिं कॾहिं असांजे वस में उहे शयूं न हूंदियूं आहिनि। भला असांजे वस में इहो आहे छा त असां डायरेक्ट SSP थी वञूं, असांजे वस में आहे छा त असां के वॾा ऑफिसर थी वञूं, असांजे वस में इहो बि न आहे त असां वॾा के स्टार थी वञूं, असांजे वस में इहो बि न आहे त का सुठी का आसाइश वारी ज़िंदगी तकड़ में असां गुज़ारे सघूं। असांजे वस में इहो बि न आहे त असीं अछा हुजूं, असीं कारा हुजूं। असांजे वस में इहो बि न आहे त असीं कहिड़े घर में ॼमिया आहियूं, हुते गुरबत आहे, हुते ख़ुशहाली आहे, छा आहे। असांजे वस में त एतिरो बि न आहे जो असीं अॼु जेका शइ खाऊं था सुभाणे इहा शइ असांखे अहिड़ी मिलंदी अलाए न मिलंदी। वस में न आहे शायदि। के शयूं अहिड़ियूं आहिनि जेके पंहिंजे वस में न हूंदियूं आहिनि, पर के शयूं अल्लाह पाक पाण ई अता करे छॾींदो आहे। उहो वक़्तु ॿुधाईंदो आहे त असांखे कहिड़े पासे वञिणो आहे। मां पंहिंजी ॻाल्हि करे रहियो हुयुसि त मां रेडियो पाकिस्तान तां स्टार्ट कयो, अनाउंसमेंट तां स्टार्ट कयो। मूंखे ख़बर ई न हुई त मां हिन फील्ड में ईंदुसि, इलेक्ट्रॉनिक मीडिया में अची वेंदुसि। इतफ़ाक़ कॾहिं कॾहिं वॾी ॻाल्हि करे छॾींदो आहे। रेडियो पाकिस्तान जे स्टूडियोज़ में हिकिड़े भेरे वेठो हुयुसि, उते ऑडिशन्स पिया हलिया ऐं उते लोकल अनाउंसर जी ज़रूरत हुई, मतिलबु जेकी तर जो हुजे, जेको भर पासे जो हुजे। त उते मुख़्तियार मलिक साहिबु मूंखे ॿुधायो त चईं त जेकॾहिं तूं अनाउंसर थींदे, तुंहिंजो घरु वेझो आहे, तोखे सहूलियत थींदी ऐं रेडियो पाकिस्तान हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्तु इदारो आहे। मूं चयो ठीकु आहे, मां थी थो वठां। प्लैनिंग हिकिड़ी ॿी हुई, कम के ॿिया करिणा हुया, थी अनाउंसर हुयुसि। उनखां पोइ कंपेयर थियुसि, उनखां पोइ तव्हां TV ते मूंखे ॾिसी रहिया आहियो। हीअ त नंढी ॻाल्हि आउं ॿुधायां थो। खोड़ सारा माण्हू अहिड़ा आहिनि जेकी वॾनि वॾनि उहिदनि ते फ़ाइज़ थी विया, जेकी वॾनि वॾनि कारोबारी शख़्सियतुनि में उन्हनि जो शुमार आहे, जिन कॾहिं सोचियो बि न हो त उन्हनि जी का एॾी वॾी
फैन फॉलोइंग हूंदी, एॾा माण्हू उन्हनि खे सुञाणींदा, एॾो उन्हनि खे मान मिलंदो, जिते पहुचंदा त माण्हू उथी बि उन्हनि जी रेस्पेक्ट कंदा। कॾहिं कॾहिं अहिड़ा माण्हू बि ॾिठासीं असां जेकी कंहिं इदारे में नंढी मामूली पोस्ट ते हूंदा हुया, पियोन हूंदा हुया, पटे वाला हूंदा हुया, पोइ इदारनि जा मालिक थी विया। अखियुनि ॾिठी ॻाल्हि आहे असांजी। के लम्हा अहिड़ा हूंदा आहिनि, रब करीम नवाज़े छॾींदो आहे, अचानक सां बहारी अची वेंदा आहे। कई माण्हू तव्हां अहिड़ा ॾिठा हूंदा ज़िंदगीअ में जेकी 2-4 साल पहिरियां उन्हनि सां मिलिया हूंदो त उहे कुझु बि न हूंदा, ऐं जॾहिं हाणे तव्हां उन्हनि सां मिलंदा हूंदो त हुननि जी ज़िंदगी हिकिड़ी ख़ुशहाल हूंदी, आसाइश वारी हूंदी। अचानक कुझु बि थी सघे थो, हादसा इतफ़ाक़ सभु कुझु थी सघे थो। सो पंहिंजे रब करीम खे रिझाईंदा कयो, तवक्कल ते रखंदा कयो। जेके प्लैनिंग्स हूंदियूं आहिनि उहे ज़रूरी न आहे त उहे सभु पूरियूं थियनि। ज़रूरी न आहे त असां पढ़ी लिखी के वॾे उहिदे ते रसी सघूं था। कई अहिड़ा बि माण्हू आहिनि जंहिंजो पढ़ण लिखण सां तालुक़ ई न हो, तॾहिं वॾा नाले वारा माण्हू थी गुज़रिया आहिनि। मिसाल तौरु पाण बिल गेट्स जो मिसाल वठूं, मिसाल तौरु पाण सचिन तेंदुलकर जो मिसाल वठूं, मिसाल तौरु खोड़ सारा असीं मिसाल ॾेई सघूं था जेकी एतिरो ख़ासि जेको आहे सो पढ़ाई ॾांहुं उन्हनि जो इंट्रस्ट न हो। खोड़ सारा माण्हू आहिनि। मलिक रियाज़ जो मिसाल वठी वठो, अॼु तक़रीबन घणी जेका आहे सिंध जी ज़मीन उन वटि आहे, उहो गिड़काए फॿाए कुझु बि, पर हू पढ़ियलु लिखियलु एॾो न आहे। हिकिड़ो माण्हू रंग कंदो हुयो, रंग साज़ हुयो, भितुनि खे दीवार खे रंग कंदो हुयो, ऐं पोइ को सिलसिलो अहिड़ो जुड़ी वियो, कीअं बि जुड़ियो, हिकिड़ो इतफ़ाक़ आहे, हादसो आहे, 2 नंबरी आहे, कुझु बि आहे। पर कॾहिं कॾहिं जेको माण्हू सोचींदो आहे न उहो थींदो न आहे, थी कुझु ॿियो वेंदो आहे। हिकिड़ी वाट वठंदा आहियूं, कॾहिं कॾहिं दग ते पुलिस वारा बीठा हूंदा आहिनि, असां उहा रस्ता उहे मटाए, दग मटाए, घस मटाए ॿिए रस्ते तां वेंदा आहियूं, उते अञा धाड़ियल बीठा हूंदा आहिनि। आहे त फ़र्क़ु ॿिन्ही में कोन्हे, पर कॾहिं कॾहिं के रस्ता वरी अहिड़ा हूंदा आहिनि जेके शॉर्टकट वारा हूंदा आहिनि, पाण खे तकड़ में ख़बर पइजी वेंदी आहे त हीउ त रस्तो अञा भलो हुयो, चङो त उहो बंदि हुयो, हिन रस्ते सां असां जल्दी पहुची वियासीं पंहिंजे घर ॾे, पंहिंजे माॻ ॾे, पंहिंजे मकान ॾे। चवणु सिर्फ़ु इहो थो चाहियां त ज़िंदगीअ जी जेका प्लैनिंग आहे उहा भली कयो, पर कॾहिं कॾहिं प्लैनिंग खां आउट बि हलिया वेंदा कयो। के शयूं थी वेंदियूं आहिनि ईअं बग़ैर प्लैनिंग जे बि। कॾहिं कॾहिं तव्हां ॾिसंदा हूंदो त किथे रेज ॾींदव, किथे ॿिजु ॾींदव, का वाड़ी जेकॾहिं खेड़ींदव तव्हां, उन्हनि खे तव्हां पाणी ॾींदा रहंदव। कॾहिं कॾहिं उते जेकी तव्हां ॿिजु छटियो आहे उते उहे ॿूटा न फुटी सघंदा आहिनि। कॾहिं कॾहिं तव्हांजो भुल में को किथे ॿिए हंधि ॿिजु छटियलु हुजे ऐं पाणीअ जो क्रास उन पासे कॾहिं थी वियो हुजे, तव्हां ॾिसंदो त उन पासे हिकिड़ो ख़ूबसूरत ॿूटो, हिकिड़ो ताज़ो ॿूटो, हिकिड़ो साओ ॿूटो तव्हांखे ॾिसी मुस्कुराए रहियो आहे त आउं हिते फुटी चुको आहियां। हीअ ख़बर न आहे छा आहे, हीउ सॼो कुदरत जो हिकिड़ो निज़ाम आहे। किथां बि कीअं बि का बि शइ आणे सघे थो, का बि शइ असांखे ॾेखारे सघे थो। उन जा ही जलवा आहिनि, उन जी ही कुदरत आहे, उन जो ही निज़ाम आहे। उन जे निज़ाम में का बि जेकॾहिं पाण छेड़छाड़ करण जी कोशिशि कंदासीं त पोइ कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि त धचको रसी वेंदो आहे, कॾहिं कॾहिं को शॉक लॻी वेंदो आहे, को सदमो पहुची सघे थो। प्लैनिंग ज़रूरु कयो, पर कॾहिं कॾहिं ईअं बि इलाही माण्हू आहिनि जेकी बग़ैर प्लैनिंग जे हलनि था। यार आउं त उन्हनि खे ॾिसी करे ताजुब में अची वेंदो आहियां, परेशान बि थी वेंदो आहियां, हैरत में बि अची वेंदो आहियां त यार हिननि ज़िंदगी जी कॾहिं का प्लैनिंग कई कोन, पोइ बि एॾा कामयाबु, एॾी ज़िंदगी उन्हनि जी सोभारी, एॾो उन्हनि खे सक्सेस कीअं थो मिले। बसि इहो आहे त जिते बि हुजो, जंहिं बि जॻह ते हुजो, उते थोरी सचाई हुजे, उते थोरी ईमानदारी हुजे, कामयाबी तव्हांजा क़दम चुमंदी, कामयाबी तव्हां खां परे न वेंदी। रोज़ानी डिजिटल अख़बार पढ़ूं था, मुल्क जे हाल अहिवाल खां आगाही वठंदासीं, ॼाण वठंदासीं, ऐं असांखे ख़बर पवंदी त मुल्क में छा वहे वापरे थो। डिजिटल अख़बार रोज़ानो कराची, हैदराबाद, चक्कर मां हिकु ई वक़्तु शाया थींदी आहे। हिन अख़बार जो चीफ एडिटर डॉक्टर अब्दुल करीम राजपत साहिबु आहे। हिन अख़बार जा सिफ़ा 8 हूंदा आहिनि। हिन अख़बार जी क़ीमत सिर्फ़ु 30 रुपया आहे। 30 रुपयनि में तव्हां सॼे पंहिंजे शहर जे, पंहिंजे मुल्क जे ऐं इंटरनेशनली मुल्क खां ॿाहिरि बि ख़बरूं पढ़ी सघो था। अॼु अख़बार चवे थी त ख़मीस जो ॾींहुं आहे, 24 नवंबर आहे 2022 ऐं 28 रबियुल सानी सिंधी जेका इस्लामी तारीख़ आहे 1444 हिजरी, ऐं लिखियलु आहे लीड में जेका ख़बर आहे उहा लॻियलु आहे त सियासत में मुदाख़लत ग़ैर आइनी परॾेही साज़िश हुजे ऐं फ़ौज माठ रहे, इहो कबीरा गुनाह आहे। सियासी पार्टियूं बि पंहिंजे रवैये ते नज़रसानी कनि, आर्मी चीफ जो इहो चवणु आहे। गुज़िरियल साल फेबरवरी में फ़ैसिलो कयो त अॻिते कंहिं सियासी मामले में मुदाख़लत न कंदी फ़ौज। ईअं कीअं थो थी सघे त मुल्क में परॾेही साज़िश थिए ऐं फ़ौज हथ ते हथु रखी वेही रहे। अॻूणे ओभर पाकिस्तान फ़ौजी न पर सियासी नाकामी हुई। बांग्लादेश जॾहिं टुटो त आर्मी चीफ साहिबु चए थो त इहा असांजी पॉलिसी कोन हुई, सियासत जी ग़लती हुई।
इन खां सवाइ मथे जेको आहे सो लीड जेका ख़बर लॻल आहे उहा इहा आहे त तव्हां ते एतमाद आहे फ़ैसिलो क़बूलु हूंदो। इतिहादिन वज़ीर आज़म खे आर्मी चीफ जी मुक़ररी जो इख़्तियार ॾेई छॾियो। इन खां सवाइ लिखियलु आहे त अहम मुक़ररी लाइ अॼु ताईं नाला फाइनल थी वेंदा। इतिहादिन ऐं काबीना खे बि फ़ैसिले ते एतमाद मरतो वेंदो। ख़्वाजा आसिफ़ जो इहो चवणु आहे। ऐं मखतूम जमील साहिब चयो आहे त पार्टी जा कुझु अंसर ब्लैकमेल करणु चाहिनि था पर नाकाम थींदा। मोटरवे फंड जी जांच थियणु घुरिजे। ऐं इन खां सवाइ शाहज़ेब क़तल केस शाहरुख़ ऐं पंहिंजी आज़ादी लाइ दहशतगर्दी तोड़ अदालत ख़त लिखियो वियो आहे। ऐं मोटरवे स्कैंडल में DC नशर फ़िरोज़ ताशफ़िन आलम जा 72 कारा रूपोश करार दुबई भॼी वियो। ॿोॾि मुतासिरनि ऐं कुदरती बेकरनि जी बहाली, धारनि जी निकाली, टंडरू बागो में अवामी तहरीक जी रैली कढी वई आहे। इन हवाले सां अॼु क्रिकेट जी ख़बरुनि में इहो लिखियलु आहे त इंग्लैंड ऐं ऑस्ट्रेलिया जी मैच दौरान एम्पायर ऐं फील्डिंग टीम में दिलचस्प वाक़ियो। स्टोन जो बॉल स्टेव स्मिथ जी बैट खे छुई विकेट कीपर बिटलर जे हथनि में पहुतो। एम्पायर बेख़बर रहियो। इन खां सवाइ दिलीप कुमार जी नंढी भेण शोबिस जी ख़बरुनि में जेकॾहिं छाती पाइजे थी त लिखियलु आहे दिलीप कुमार जी नंढी भेण 7 ॾींहंनि खां अस्पताल में इलाज हेठि। अॻूणे लेजेंड अदाकार जी नंढी भेण फरीदा जो मुंबईअ जी अस्पताल में इलाज कयो वियो आहे। ऐं फरीदा जी सार संभाल लाइ सायरा बानो ऐं घर जा ॿिया भाती बि अस्पताल में मौजूदु आहिनि। ऐं उर्मीना माउ बणिजण खे सभ खां ख़ूबसूरत ऐं वॾो प्रोजेक्ट करार ॾिनो। हुन चयो आहे त पाकिस्तानी अदाकारा जल्द माउ थियण जी ख़ुशख़बरी सोशल मीडिया ते शेयर कंदी। ऐं शोबिस जी अहम शख़्सियतुनि तरफ़ां उर्मीना ख़ान खे मुबारकबाद ऐं नेक तमन्नाउनि जो इज़हार कयो वियो आहे। ऐं सलमान ख़ान जी भाणेजी अलीज़े आम हिदायतकार जी फिल्म ज़रिए डेब्यू लाइ तयारु। ऐं अंजलिना जोली पारां पंहिंजे क़त्ल लाइ शूटर रखण जो इंकशाफ़। एंजेलिना ख़ुदकुशी जी पेशेमानी खां बचण लाइ किराए जो क़ातिल मुक़ररु कयो। टीम मेंबर जो इहो चवणु आहे। अॼोकी अख़बार जो एडिटोरियल लिखियलु आहे त कमंद जो अघु मुक़ररु आबादगारनि जो इनकार। कमंद जो अघु मुक़ररु कयो वियो आहे ऐं आबादगार उन ते ख़ुशि न थिया आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त अञा अघु थोरो वधीक हुजे हा छो त असां तमामु घणी जेको आहे सो महिनत सां पोखाई कई, फ़सुल जी सार संभाल लधी ऐं फ़सुलु जॾहिं पची रास थियो आहे त उनखां पोइ असांखे अघु मुनासिबु नथो ॾिनो वञे जंहिंसां असांजो पूरा न थी सघंदो। ख़ैरु खोड़सारियूं अख़बारूं खोड़सारियूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधंदा आहियो पर जीजल अख़बार पढ़ण जो मज़ो ई पंहिंजो आहे। रोज़ानी जीजल अख़बार पढ़ंदा कयो वेझे आकर खे चई छॾियो तव्हांजे दरवाज़े ते तव्हांजे होटल सिराए अख़बार मिली वेंदी पहुचाई वेंदी। साई वठंदासीं ऐं पोइ मोटी ईंदासीं त मोज़ महिमान असांजे स्टूडियोज़ में असां सां हाली हवाली हूंदा। अॼोको प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्तु हूंदो। कुझु सकाफ़त ते कचहरी कंदासीं, कुझु फ़नकारनि ते कचहरी कंदासीं, कुझु मेलनि ते कचहरी कंदासीं ऐं कुझु सूफ़ी रम्ज़ शामिलु हूंदी अॼोके प्रोग्राम में। सो केॾांहुं बि न वञिजो, असां सां गॾु रहिजो। शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ मोटूं था, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। ऐं जिन जो इंतज़ारु हुयो उहे सॼण पहुची विया असांजे स्टूडियोज़ में। आया अंगण अजीब नसीब भला, उहे अंगण चुमाया अजीब चुमा। अॼु जेका शख़्सियत तव्हांखे TV स्क्रीन ते हाणे नज़र ईंदी थोरी देरि जॾहिं आउं ॻाल्हाए करे बसि कंदुसि त उन शख़्सियत सां मिलण जे लाइ अॼुकल्ह माण्हू ॾाढा बेताब आहिनि ऐं ॾाढा बेचैन बि आहिनि। ख़ासि तौर ते जेको असांजो फ़नकारी लॾो आहे उहो तमामु घणो ख़ुशि थियो आहे। उन्हनि खे जेको हाणे अहम उहिदो मिलियो आहे उनखां पोइ फ़नकारनि में तमामु घणी सराही थी आहे। सकाफ़त खाते जी आउं ॻाल्हि कयां थो। सकाफ़त खातो जेको कल्चर डिपार्टमेंट पाण चवंदा आहियूं ऐं उन में खोड़ सारियूं शख़्सियतूं DG तौरु पंहिंजा कम सरअंजाम ॾेई चुकियूं आहिनि। पर अलाए जे छो हिन भेरे ईअं थियो आहे त जॾहिं साईं जन अची विया आहिनि उते, हाणे तव्हां सम्झी विया हूंदो त मां कंहिंजो ज़िक्र कयां थो, ॿुधाए छॾियां थो तव्हांखे। साईं मुनवर अली मैसर साहिब जो ज़िक्र कयां थो। जॾहिं DG कल्चर थिया आहिनि त उनखां पोइ जेका फ़नकारनि में जेका ख़ुशीअ जी लहर आहे जेका सोशल मीडिया ते आउं ॾिसां पियो तमामु घणी आहे। साईं जे जेके हूअं बि जिते बि जंहिं उहिदे ते बि रहिया आहिनि उते पाण मञायो अथऊं पर सकाफ़त खाते खे हाणे ॼणो असुली माण्हू मिलियो आहे। सभिनी माण्हुनि जो इहो रायो आहे। आउं जॾहिं पोस्टूं पढ़ी रहियो हुउसि, सुठा सुठा अदीब, सुठा सुठा शाइर, कॉलम निगार, वॾा फ़नकार, सदाकार सभई एतिरी त ख़ुशीअ जो इज़हार करे रहिया हुआ जो ईअं पियो लॻे ॼणो असीं पाण इन सकाफ़त खाते में अची विया आहियूं, असीं पाण ॼणो इन मंज़िल ते पहुची विया आहियूं, ॼणो असीं पाण आहियूं। सकाफ़त खाते खे हाणे सही माण्हू मिली वियो आहे। सभिनी जो इहो रायो हुयो छो त पाण सूफ़ी मंश माण्हू आहिनि ऐं कल्चर सां तमामु घणो प्यारु कंदा आहिनि। सकाफ़ती सरगर्मियूं सकाफ़त खाते खां अॻु में बि तमामु घणियूं उहे मल्हाईंदा रहिया आहिनि, कंदा रहिया आहिनि। सो हिन जे करे सकाफ़त खाते खे ॼण त ठीकु तरीक़े सां प्रॉपर वे में जेकॾहिं हाणे हलाइजे त आउं सम्झां थो, मुंहिंजो बि इहो ख़्यालु आहे त मुनवर अली मैसर साहिबु द बेस्ट आहे। ऐं मुनवर अली मैसर साहिब खे सकाफ़त खाते में अचण ते असीं दिलि जी अथाह गहराइनि सां भलीकार चऊं था। SN TV जो पूरो सथ बि चवे थो ऐं जेकी बि असांजा फ़नकार दोस्त आहिनि, शाइर अदीब दोस्त आहिनि,
पोइ उहे कहिड़े बि शहर जा आहिनि कहिड़े बि तरह जा आहिनि उहे अॼु असांजो प्रोग्राम ज़रूरु ॾिसनि असांजो प्रोग्राम ज़रूरु ॿुधनि जेकॾहिं तव्हांजे ज़हन में को सुवालु आहे तॾहिं बि तव्हां टेलीफोन करे असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था छो त हीउ वॾो डिपार्टमेंट आहे सभिनी फ़नकारनि जूं दीदूं उमीदूं इन डिपार्टमेंट में हूंदियूं आहिनि प्रोग्राम इहो डिपार्टमेंट कराईंदो आहे मेला इहो डिपार्टमेंट कराईंदो आहे कहिड़ो फ़नकार कहिड़ो आर्टिस्ट किथे परफॉर्म करे इन डिपार्टमेंट जो कमु आहे कहिड़ो फ़नकार कहिड़ो आर्टिस्ट हिन वक़्तु बेयारो मददगार आहे हुनजी सार लधी वञे इहो बि इन डिपार्टमेंट जो कमु आहे ऐं ॿिया कहिड़ा कम आहिनि इन ते असां खुली ॻाल्हाईंदासीं असां सां गॾु साईं मुनवर अली मैसर साहिबु आहे उनखे असीं भलीकार चऊं था साईं कीअं आहियो ठीकु आहियो साईं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल सभ खां पहिरियां वरी बि तव्हांखे खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि सची पची ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हां सकाफ़त खाते जा डीजी थी विया आहियो अलाह साईं जी करम नवाज़ी आहे साईं अलाह जा अहसान जेके आहे लख थोरा इहे तव्हांजी महिरबानियूं आहिनि बेसिकली मां त आए खां पोइ ॾाढो जने इन सोच में पइजी वियो न, उहो आहियां तव्हांजे इहे लाइ खोड़ सार- ज़िमेदारियूं हा निभाए कीअं सघिबी छाकाणि ॾिसो साईं न। यानी असांजे सिंध केॾी सकाफ़त में रिच आहे उहो तव्हां अंदाज़ो सॼी दुनिया खे थी वियो आहे सही। सिर्फ़ु जेके आहिनि तव्हां सही, असांखे न सही अच्छा लाज़मी आहे सकाफ़त में रिच आहे त आर्टिस्ट जो तइदाद बि इन ई नमूने सां आहे ऐं आर्टिस्ट चाहे उहे सिंगर्स हुजनि चाहे उहे मुसवर हुजनि चाहे उहे कलाकार मतिलबु जेका आहे न तख़लीकार हुजनि जेका आहे ऐं असां वटि वसाइल ॾाढा महदूद आहिनि सही सही इन्हनि सॼी इन महदूद वसाइल में कमु वॾो इन करिणो सॼे हा ऐं कमु तमामु घणो करण वारो आहे सही सही सो अलाह से मदद कंदो दुआ कजो इंशाअल्लाह ऐं उमेदूं इहे तव्हांजी नेक नीति हूंदी कम सभु सणावा थींदा आहिनि अलाह जो शुक्र तव्हां आहे असांजे मामले इंशाअल्लाह ते- इंशाअल्लाह कंदो हूअं बि सकाफ़त खातो काफ़ी सालनि खां तव्हां ॾिठो हूंदो सही, सही, काफ़ी प्रोएक्टिव किरदारु अदा सही, पियो सही, करे सही, ख़ासि तौर ते हूअं काफ़ी सालनि खां पर जॾहिं साईं सरदार चयो आहे त थोरो स्पीड वधायो आहे जेका सही, सही, इन ते अञा वरी कचहरी हाणे असां आया आहियूं त वरी लॻे थो त जेका आहे न कमु साईं वधंदो। चलो शुक्र आहे अलाह जो सही जेका सही सही तव्हां कचहरी कयूं था हिन मौज़ू ते ॿी जेका महिमान शख़्सियत आहे उहा APC आहे में साउथ ज़ोन बलूचिस्तान एंड सिंध जूं जेके आहिनि से वुमेन कोऑर्डिनेटर आहिनि ऐं गॾोगॾु FTO कराची में वुमेन कोऑर्डिनेटर आहिनि इहो छा आहे इदारो हिन जो कमु कहिड़ो हूंदो आहे ऐं पाण छा कंदियूं आहिनि कहिड़ियूं एक्टिविटीज़ कंदियूं आहिनि इन समूरे सिनेरियो ते तफ़सीली कचहरी कंदासीं असां सां गॾु आहे ख़ालिदा ख़ान साहिबा अस्सलाम वालेकुम जी कैसे हैं ठीक हैं आप जी दुआएं आपकी थैंक यू सो आपसे। मच आप हमारे Thank you प्रोग्राम में for तशरीफ़ लाई inviting me. अॼु सूफ़ियाणो सुंग ॿुधंदासीं सूफ़ियाणो राग ॿुधंदासीं ॾाढा सुठा रागी असांजे प्रोग्राम में पहुची चुका आहिनि महफ़िल मज़ेदार हूंदी छो त सूफ़ियाणो कलाम रुॻो मन लुभाइण लाइ न हूंदो सम्झ लाइ बि हूंदो आहे जेकी माण्हू सम्झी विया आहिनि राग खे इन ॿोलनि खे त उन्हनि जी ज़िंदगी ज़बरदस्त थी वेंदी आहे सो अॼु असां सां गॾु असलम चांडियो साहिबु आहे ॾाढो सुठो रागी आहे पूरे सथ समेत सुंग समेत शामिलु थी चुका आहे हुनखे भलीकार चवंदा असलम साईं वॾी महिरबानी लख थोरा तव्हां प्रोग्राम में आहियो ऐं वन एंड ओनली उस्ताद बादल अलाई असां सां गॾु आहे सिंध जो मौसीक़ार रागी असां सां हूंदो आहे गॾु अॼु बि साथ निभाईंदो बादल अलाई साहिबु तव्हांजी महिरबानी ऐं वाह वाह अॼु त दीदार वरी नवां थी विया वाह अचानक थी त भई उधार ताईं कॾहिं आया आहियो वाह 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 रौनकूं बहाल थी वियूं वाह वाह मज़ो अची वियो लख थोरा तव्हांजा बि तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो साईं मूं मैसर साहिबु सची ॻाल्हि इहा आहे ज़िंदगी में पहिरियों मूं इहा जेका मुंहिंजी पंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे त कंहिं माण्हूअ जे कंहिं उहिदे ते पहुचण सां माण्हू खे एॾी ख़ुशी थी हुजे इहो छा जादू आहे तव्हांजी तिलस्मादी शख़्सियत छा आहे न त माण्हू ओरा बि थींदा आहिनि पर हिन भेरे सभु ख़ुशि थिया आहिनि बसि इहो अलाह साईं जी महिरबानी आहे साईं अलाह जे रसूल जी महिरबानी आहे करम नवाज़ी आहे सची ॻाल्हि इहा आहे त जॾहिं मुंहिंजो हीअं कल्चर में ऑर्डर थियो न साईं मुंहिंजो प्रमोशन सेक्रेटरी ते थियो तव्हांखे ख़बर आहे सही सही आहे बिल्कुलु मां उहे ॿिया उहिदा न ॿुधाया आहिनि अॼु मां चवां थो त कल्चर डिपार्टमेंट न मां उहो अर्ज़ु कयां त मां अच्छा मां कल्चर डिपार्टमेंट में अचण जे लाइ थोरो जेका न माना सची ॻाल्हि दिली तौर ते ख़ुशी न जे करे न मूंखे ख़बर ई तक ते ज़िमेदारी केतिरी सही आहे सही सही आहे ऐं पोइ हिकु ॿ ॾींहं मां जॉइन न कयो अच्छा हा पर पोइ थियो ईअं जो संगत जी दोस्तनि जी ख़ुशी ॾिसी ऐं मजबूर थियुसि त न यार किथे जिते ॾिसो न चवंदा आहिनि जेके ईंदे चवनी आहे वेंदे चवनी वे छॾे सारो ॾे अङण वञे हाणे जेके तव्हांखे माना सॾनि था पिया जेका न अच्छा जॾहिं मां कल्चर में आयो आहियां न कॾहिं बि ईअं कोन चयो आहे त असां बि कल्चर में आहियूं ख़बर चयोसीं साईं असां ॾे अची वियो असां ॾे अची वियासीं तव्हां जेका सो जेका आहे न एॾो कुर्ब ॾिसी एॾी मोहबत ॾिसी जेका आहे न सॼी संगत जी जीअं ॿुधायोमांव फ़ुकरा जी आर्टिस्ट जी ऐं हर क़िस्म जो जेको बि फ़नून लतीफ़ा सां जेको बि माण्हू आहे ऐं बेसिकली जेका आहे न असां सभई ऑलमोस्ट कंहिं न कंहिं नमूने सां फ़नून लतीफ़ा सां वाबस्ता आहियूं पोइ समटाइम सां मञींदा आहियूं समटाइम सां मञींदा बि न आहियूं जेका असां दिलि में वेठा जेका न चपटी बि वॼाईंदा आहियूं ऐं ॿाहिरां चवंदा आहियूं त न सही इहा ॻाल्हि माना सुठी बि न आहे जेका पर हर इंसान आहे न हुनजी फितरत आहे पर जॾहिं खां तव्हां जेको आहे सो कल्चर डिपार्टमेंट में आयो त राग आराम करार ॾिनो वियो आहे इहो चकर छा आहे न मां कमेंट न कंदुसि साईं छाकाणि ॾिसो न मूंखे हुन ॻाल्हि जी हक़ीक़तुनि जी ख़बर न आहे जेका तव्हांजे चवंदा हुआ कलाम वलाम बि न ॻायो ऐं उस्तादनि जी तरतीब जेको आहे सो न कयो टीचर म्यूज़िक कयो म्यूज़िक खां थोरो लवाइनि था माण्हू
थोरो ॻाल्हाइजे जेको दलील हुजे त ॻाल्हाइजे साईं। अच्छा साईं ॾिसो हर कंहिं माण्हू जो पंहिंजो ख़्यालु आहे जीअं मां चवां ख़्यालनि जे मथां क़ैद कोन्हे को ख़्याल जी आज़ादी पाकिस्तान जी कॉन्स्टिट्यूशन में शामिल आहे तंहिंजे करे इन्हनि ख़्यालनि न हा इन्हनि ख़्यालनि ते वेही विढ़बो त कोन त तव्हां सही था चओ नथा चओ मां सही थो चवां पियो। अलबत्ता ॾिसो मां जीअं तव्हांखे अर्ज़ु कयो न कल्ह बि मां हिकिड़ो मिसाल ॾिनो त कल्ह भिटाई साईं ते वेठासीं ज़ियारत ते लतीफ़ साईं जी वाई पे हली उते हिकिड़ी माई उथी क्राउड मां ऐं आई ऐं हुन झूमणु शुरू कयो जंहिंखे सिंधी में लहर चवंदा आहियूं। मूंसां भरिसां जेको माण्हू वेठो मां चयोमांसि जेकॾहिं इहा माई इन जे ख़बर आहे मां चयोमांसि ख़बर आहे तव्हांखे हिनखे जिन आहे या न आहे चई न मां चयोमांसि हाणे थोरी देरि में ख़बर पवंदी। अच्छा जेकॾहिं इहा माई वाईअ जे दमूरे जे रिदम ते हले थी पई इट मीन्स त इनखे जिन कोन्हे। अच्छा हा इहा माई फ्रस्ट्रेशन जो शिकार हुई हिन जॾहिं इहो मौसीक़ी ॿुधी आहे त हिन जे जेका न मतिलबु हिन ते असरु कयो आहे न एग्ज़ैक्टली हिप्नोटाइज़ थी वई आहे न हिन जा उहे दुख दर्द गम कुल पोइ ते हलिया आहिनि। हाणे हीअ थी आहे फ्री हाणे फ्री थी वई त हिनखे उन्हनि माण्हुनि जेके वेठा आहिनि पंहिंजे फैमिली में उथी आई हेॾे हिनखे एॾे अंदाज़ो कोन थियो त मूंसां गॾु केरु वेठो आहे केरु रोकींदो केरु न रोकींदो एग्ज़ैक्टली। हाणे हिनखे तव्हां ॾिसिजो त इहे करे छा पए ऐं यकीन कयो साईं सुबुह जो टाइम आहे उन माई एग्ज़ैक्टली जीअं दमूरे जो रिदम हलियो पिए इन नमूने सां हुन जॾहिं हुनजो जेका न हा त मां चयोमांसि ॾिसो हीअ त ऐं इन खां पोइ उन खां पोइ एॾो रिलैक्स नज़र पिया इहो ऐं मसइलो इहो आहे त जेका आहे न असां छा था चई सघूं हिन ॻाल्हि ते जॾहिं तव्हां ॿुधो था इवन असां जॾहिं नाच शरीफ़ ॿुधूं था न साईं तॾहिं बि इहा बि मौसीक़ी आहे हिकिड़ी आलाप आहे। मौलाना रूमी जो हिन जे लाइ हिकिड़ो वॾो कमाल जो लफ़्ज़ आहे साईं। मौलाना रूमीअ चयो त चयोसीं कहिड़ी मौसीक़ी हराम आहे हुन चयो त मौसीक़ी कहिड़ी हराम आहे इहा मूंखे ख़बर न आहे पर हिकिड़ी मौसीक़ी हराम आहे हुनजो कहिड़ी चई जॾहिं कंहिं अमीर जे घर में जेका न थांवनि जो खड़को थींदो आहे ऐं खाधे जी ख़ुशबू ईंदी आहे ऐं मिसकीन ॿाहिरां वेही ऐं परेशान थींदो आहे मूंखे त मुंहिंजो पेट बुखियो आहे उहा मौसीक़ी हराम आहे बाक़ी ॿी मौसीक़ी जी मूंखे कोन्हे त कहिड़ी मौसीक़ी हराम सो हालांकि इहा बि मौसीक़ी आहे थांवनि जो खड़कण बि मौसीक़ी आहे बादलनि जो गरजण में मौसीक़ी आहे असल में उहो ई थो मां असां शयुनि खे जी तशरीह करण खां अॻु में या उन्हनि जी ते बहस करण खां अॻु में सोचूं साईं त असां ॻाल्हायूं छा पिया जेके असां ऐं जंहिं शइ जे बारे में असां ॻाल्हायूं था उनजे बारे में असांखे नॉलेज आहे या न आहे। मां तव्हांखे बि इंजण जे बारे में ॿुधाइणु शुरू कयो मूंखे इंजण जी ख़बर ई न आहे त इंजण आहे छा जेके थो लिहाज़ा जेके आहे न मतिलबु मां हिन ॻाल्हि ते पाण खे जेका न हिते महदूद रखंदुसि छाकाणि जो मुंहिंजो इहो टॉपिक न आहे जेके सही सही ॻाल्हि खुली वई सुबुह सुबुह ते ॾाढो ज़बरदस्त माहौल जुड़ी पियो मज़ो अचे पियो इन सीट ते अची करे मज़ो अचे पियो ज़िमेदारी जो बार बि आहे ज़िमेदारी जो बार आहे पर तव्हां ॾिसो न ॾींहं में तव्हां 10 कम कयो था न 10 कमनि में मुतमिन न हूंदा पर 10 मां जेकॾहिं तव्हां को हिकिड़ो कमु कयो था हुन मुतमिन आहियो सची ॻाल्हि इहे मिसाल जंहिं जाइ ते वेठा आहियूं न उते जेकॾहिं 5 माण्हू डिज़र्विंग था अचनि मुस्तहिक़ था अचनि त 50 माण्हू गैर मुस्तहिक़ था अचनि साईं मूंखे बि इहा शइ कयो मूंखे बि इहा शइ कयो हाणे लाज़मी आहे तव्हां हुते पूरा कोन था पेई सघो पर जेके मुस्तहिक़ आहिनि न उन मां 10 मां कंहिंजो बि हाणे उनखे ॿुधाइणु नथो चाहियां छाकाणि जो जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयो पर जेकॾहिं तव्हां कंहिं बि मुस्तहिक़ जी मदद कयो था न साईं ऐं टाइमली कयो था न मसइलनि मां नालो नथो खणां हिकिड़ो उस्ताद हुयो उस्ताद सुठो तमामु हिकिड़ो गुनाह मश्क ॻाइणो आहे उनजी मूंखे किथां ख़बर पई त साईं बीमार आहे हुन को मूंखे परसूं बि कोन कयो असांखे पर उनखे एग्ज़ैक्टली साईं उन ते उहो जंहिं अस्पताल में किथे बि हुयो उनखे पंहिंजो वंड पहुतो जेका त मूंखे ॾाढी दिली ख़ुशी थी यार मुंहिंजो कम अज़ कम जेका आहे न उहो जेको सकाफ़त खां जेको एक्चुअल कमु आहे उहो कमु यानी अंदरां बि थिए पियो न ज़रूरी न आहे त हर शइ जी पब्लिसिटी कजे छाकाणि जेका न सो इहे शयूं जॾहिं थियनि थियूं न दिलि ख़ुशि थी थिए पई ऐं इत्मिनान थिए थो पियो बाक़ी हाणे दोस्त संगत साथी तव्हांजी माना मसरूफ़ तमामु घणी वधी वई आहे ऐं ॾिसां थो सोशल मीडिया ते साईं कॾहिं बिठिया में आहे कॾहिं किथे आहे वरी जल्दी पहुची थो वञे जादू आहे छा साईं इहा अच्छा मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां अच्छा साईं बेसिकली मां घर खां निकिरंदो ई न आहियां ऐं राति जो 10 बजे मां सुम्ही पवंदो आहियां ऑलमोस्ट मां राति जो तक़रीबन 2008-9 खां वठी 9-10 खां वठी राति जो 10 साढे 10 सुम्ही पवंदो आहियां
अच्छा पर जेका घड़ी मां घर खां निकिरंदो आहियां न उहा मां सोशल मीडिया में हूंदो आहियां ऐं दोस्त सम्झंदा आहिनि त शायदि मां घर वञा ई कोन पियो छंछरु आचर में मां घर खां कोशिशि करे न निकिरंदो आहियां। अच्छा अच्छा हा साईं हा 10 खां पोइ तव्हांजो फ़ोन ऑफ हूंदो 10 खां पोइ मुंहिंजो फ़ोन ऑलमोस्ट साइलेंट ते हूंदो आहे पर मतिलबु जेका आहे न छाकाणि त सोशल मीडिया में पोइ एतिरो हिकिड़ी क्लिप बि अचे थी न त उहा एतिरो हली थी वञे सही सही जो जेका आहे न पोइ मसूद माण्हू चवंदा आहिनि साईं तव्हांखे जेकॾहिं तव्हां साईं मतिलबु कॾहिं कॾहिं मां हिकिड़े ॿिए दोस्त जी मिसाल ॾींदो आहियां त उन खां पुछंदा आहिनि त साईं पंहिंजो उनजे पुट खां को पुछंदो आहे त साईं फलाणे जे ॾियो हाल अहवाल चवंदो आहे तव्हांजे वाल साहिब ॾियो हाल अहवाल चवंदो आहे यार तव्हांखे ख़बर हुजे तव्हां मूंखे ॿुधाइजो मूंखे ईअं थो हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजी ॾाढी ज़बरदस्त आहे त माना कमिटमेंट जा पकायो ऐं ॿियो रिस्पॉन्स ॾींदा आहियो माण्हुनि खे इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे ऑफिसरनि में अहिड़ो मां न ॾिठो आहे जो रिस्पॉन्स फौरी तौर ते ॾिजे कंहिंखे साईं इहा ॾाढी तव्हांजो वॾपणो आहे तव्हांजो न न तव्हांजी महिरबानी पर सची ॻाल्हि इहा आहे त हतल इम्कान कोशिशि कंदा आहियूं इहो इन जो ख़बर त इन जो मोटो इहो आहे त किथे को रंज नथी पए मतिलबु जेतिरो तव्हां करे सघो था कयो इहो दिलियूं राज़ी कयूं त इहो इन जो ई नतीजो आहे साईं इहो अॼु जेको आहे न तव्हांखे मोहबत मिले थी इन जो नतीजो आहे अल्लाह जो शुक्र आहे साईं अल्लाह जो खालिदा जी हमारे साथ हैं खालिदा जी आपकी क्या एक्टिविटीज़ हैं आजकल क्या मसरूफियात हैं थोड़ा अपडेट कीजिएगा हमें ये जी मैं वुमेन कोऑर्डिनेटर हूँ फेडरेशन ऑफ पाकिस्तान सही सही चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री में सही और मेरा जो मेन रोल है उधर चूँकि मैं सिंध एंड बलूचिस्तान के लिए हूँ और हमारे ये जो फेडरेशन सबसे पहले मैं थोड़ा बताती हूँ फेडरेशन हमें भी इल्म में बात आ जाए जी फेडरेशन ये है दिस इज़ एपेक्स बॉडी ऑफ पाकिस्तान जी ये पाकिस्तान में तमाम चैम्बर्स की मदर है अच्छा ठीक है तो और हमारे पाकिस्तान में तकरीबन 250 चैम्बर हैं और 150 तकरीबन एसोसिएशंस हैं जी तो सब मिला के सारे चैम्बर्स एसोसिएशन फेडरेशन के मेंबर्स होते हैं और इन तमाम चैम्बरों में वुमेन चैम्बर 24 हैं टोटल और जिसमें 4 वुमेन चैम्बर कराची में हैं और 2 बलूचिस्तान में हैं तो मेरे अंडर ये तमाम ये चैम्बर्स आते हैं हमारा काम फेडरेशन का काम ये है कि तमाम बिजनेस कम्युनिटी को फैसिलिटेट करना ये गवर्नमेंट की एपेक्स बॉडी है जो गवर्नमेंट के जो भी रूल्स रेगुलेशंस जो भी आते हैं वो तमाम को वो बिजनेस कम्युनिटी में सर्कुलेट करना उनको फैसिलिटेट करना उनको अवेयरनेस देना ये फेडरेशन का काम है और मेरा काम है कि मैं वुमेन चैम्बर्स को लेके साथ चलती हूँ जो हमारे फेडरेशन की जो पॉलिसीज़ हैं जो हमारी फॉर वुमेन चैम्बर वुमेन एंटरप्रेन्योर और आजकल आपको पता है गवर्नमेंट के ये प्रायोरिटी में है कि वुमेन एंटरप्रेन्योर्स को आगे बढ़ाया जाए और एट द मोमेंट पाकिस्तान की जो आबादी में वुमेन का हिस्सा है वुमेन पॉपुलेशन जो है दे ऑक्यूपाई 52% तकरीबन ना तो अभी हुकूमत को भी महसूस हुआ है कि चूँकि तमाम सिस्टम को हम सिर्फ मर्द हजरात पर छोड़ दें तो ये भी उन पर ज़्यादती होगी क्योंकि आज अच्छी बात कर रही हैं नहीं थैंक यू खातून के मुंह से अच्छी बात नहीं ये हकीकत है चाहे कोई नहीं जानते सभी हैं लेकिन शायद कोई कह नहीं पाते या उसको एडमिट नहीं कर पाते लेकिन ये है कि पहले जो पुराने ज़माने में था जब ये मॉडर्न लाइफ इतनी आगे नहीं आई थी तो इतनी ज़रूरतें नहीं थी वांट्स इतनी नहीं थी तो एक मर्द कमाता था तो तकरीबन 10-12 अफराद के कुंबे को बड़े आराम से संभाल लेता था क्योंकि सिर्फ खाना पीना होता था ये पहनना या फिर मसाइल नहीं थे तब मसाइल नहीं थे आजकल मसाइल बहुत बढ़ गए हैं मसाइल ज़्यादा वसाइल कम जी और वांट्स बहुत हो गई है कि मुझे ये भी चाहिए एक घर में माशाल्लाह जितने भी मेंबर हैं 5, 6, 8 मेंबर हैं हर बच्चे की हर फर्द की एक डिफरेंट ख्वाहिश है वो अकेला मर्द नहीं पूरी कर सकता तो औरतों को भी साथ आना चाहिए और ये तो हमारे दीन में भी है हज़रत खदीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा उम्मुल मोमिनीन जो हमारी थी वो भी कारोबारी लेडी थी और उन्होंने भी ये टेक्सटाइल के काम से ही सारा उनका था तो इसलिए टेक्सटाइल के काम में भी अल्लाह पाक आपका क्या रोल है इस पे मजीद बात करेंगे जी एक और सुठो कलाम मुनर सिंह तव्हांखे ॿुधायूं और कचहरी के सो असलम साईं हाणे तव्हां ॾे अदीद वाह वाह काफ कज़ा दे नाल कुठो हुई उहा कज़ा समझा यादा समझा
रत मेरे नाल हथ रंगियो ही उहा रत समझा या है ना गुलाम फरीदा बुत रोशन ॾिसंदा उहो बुत समझा या खुदा समझा होला बो काद हो आए काद विदे तखड़ी खाली नकी मेरे माया नकी मुठन में माली नके मेरे माया लकी मुठल में माली जिल जो इश्क अल्लाह सा तिल जे लबल ते लाली मरो मुरकल मवाली सुरा छाह रखल मदरसे महबूब जे दीवाना हूँ दीवाना यार कहूँ मैं दीवाना दीवाना हूँ दीवाना यार कहूँ मैं दीवाना मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ आपको अपे मैं खाना आपको अपे मैं खाना दीवाना अली का दीवाना यार कहूँ मैं दीवाना का दीवाना हूँ दीवाना यार कहूँ मैं दीवाना दीवाना हूँ दीवाना यार कहूँ मैं दीवाना समझे हैं ना समझेंगे मुला पंडित आशिक को ना समझे हैं ना समझेंगे मुला पंडित आशिक को ना समझे हैं ना समझेंगे मुला पंडित आशिक को ना समझे हैं ना समझेंगे मुला पंडित आशिक को दोनों का बस ना मुन लेना दोनों का बस ना मुन लेना ढोंगी ढोंग पुराना ढोंगी ढोंग पुराना दीवाना अली का दीवाना सायन का दीवाना हूँ दीवाना यार का हूँ मैं दीवाना दीवाना हूँ दीवाना यार का हूँ मैं दीवाना मेरे अंदर सूरत मूरत मेरे अंदर काबा पीरत मेरे अंदर सूरत मूरत मेरे अंदर काबा पीरत मेरे अंदर सूरत मूरत मेरे अंदर काबा पीरत मेरे अंदर सूरत मूरत मेरे राम रहीम भी मेरे अंदर राम रहीम भी मेरे ढूंढे क्यों बुत खाना ढूंढे क्यों बुत खाना दीवाना अली का दीवाना साजन का दीवाना हूँ दीवाना यार का हूँ मैं दीवाना दीवाना हूँ दीवाना यार का हूँ मैं दीवाना मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ आपको अपे मैं खाना आपको अपे मैं खाना दीवाना अली का दीवाना सोला का दीवाना हूँ दीवाना यार का हूँ मैं दीवाना दीवाना हूँ दीवाना यार का हूँ मैं दीवाना
आशिक नाम खुदा का है माशूक है मेरा राज मोहम्मद आशिक नाम खुदा का है माशूक है मेरा राज मोहम्मद आशिक नाम खुदा का है माशूक मेरा है राज मोहम्मद आशिक नाम खुदा का है माशूक मेरा है राज मोहम्मद मर्दों का है खेले अदल से मर्दों का है खेले अदल से सूली पे सिर चढ़ाना सूली पे सिर चढ़ाना दीवाना दीवाना अली का दीवाना हूँ दीवाना यार का हूँ मैं दीवाना दीवाना हूँ दीवाना यार का हूँ मैं दीवाना मस्जिद मदर क्यों मैं जाऊँ मस्जिद मदर क्यों मैं जाऊँ आप आपे मैं खाना आप आपे मैं खाना दीवाना अली का दीवाना हुसैन का दीवाना हूँ दीवाना यार का हूँ मैं दीवाना दीवाना हूँ दीवाना यार का हूँ मैं दीवाना वाह चढ़ा वाह वाह मज़ो अची वियो हिते पाण हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं पोइ मोटी ईंदासीं त साईं मुनवर अली मैसर साहिबु असां गॾु आहे कल्चर डिपार्टमेंट जो डायरेक्टर जनरल सो तव्हां असां गॾु रहिजो ॾाढी कराइती गुफ़्तगू थींदी काॾे बि न वञिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ालिदा साहिबा असां गॾु आहे मुनवर साईं असां गॾु आहे तव्हां बि असां गॾु आहियो असांखे ख़बर आहे प्रोग्राम ॾिसो पिया ऐं प्रोग्राम मां मज़ो वठो पिया ॼाण असांखे पइजी वेंदी तव्हां असांखे टेलीफोन बि करे सघो था पर जेकॾहिं तव्हां फीडबैक ॾींदो असांखे सोशल मीडिया ते तॾहिं बि असांखे ख़बर पवंदी तव्हांजो साथ इन जे करे असां सां गॾु हुजे छो त असीं तव्हांजे करे ई प्रोग्राम कंदा आहियूं तव्हांजी ॼाण जे लाइ ई प्रोग्राम कंदा आहियूं तव्हांखे एंटरटेन करण जे लाइ ई प्रोग्राम कंदा आहियूं मुनवर साईं मूंखे इहो ॿुधायो त हीउ जेको खातो आहे अक्सर हिन खाते ते इहा आङुर खई वेंदी आहे त सकावत खां तो सार नथो लहे भले इहो सार लहण जी क्राइटेरिया में केरु ईंदो आहे फनकार कहिड़ा ईंदा आहिनि आर्टिस्ट कहिड़ा ईंदा आहिनि उनजो हिकिड़ो पैरामीटर हूंदो न हर फनकार बीमार थी चवंदो आहे सार लहे सकावत खां तो हा असल ॻाल्हि छा आहे साईं त ॾिसो हूअं त हर माण्हू जो हक़ु आहे त उनजी सार लधी वञे सही पर उनजी सार लहण जे लाइ मुख़्तलिफ़ जाइ ते मुख़्तलिफ़ खाता मौजूदु आहिनि सही सही मसलन जेकॾहिं कंहिंजो घरु किरी पियो आहे त उन सकाफ़त खातो सार न हलंदो उनजो रेवेन्यू डिपार्टमेंट सार हलंदो उन सर्वे कंदो भले फनकार हुजे पर सकावत भले फनकार हुजे बिल्कुलु जेका हाणे मसलन मूंखे काफ़ी दोस्तनि जा फ़ोन आया हिकिड़े दोस्त त मूंखे चयो अथई मां अदीब हा मां सुठी ॻाल्हि आहे चयईंसि इहो फलाणे शहर हिकिड़ो शहर जो नालो कीअं फलाणे शहर जा अदीब पंहिंजा हेतिरा घर किरी पिया हिननि जे हेतिरो मुआवज़ो ॾियो मां साईं इहो मुआवज़ो ईअं थींदो जो मुआवज़े जे लाइ इहो आहे त अच्छा उन खां पोइ ॿी बि ॻाल्हि कई मूंखे चई इन खां पहिरियों जेको मां पोस्ट रखां ऐं को मैसेज रखां जेका सकाफ़त खाते जे ख़िलाफ़ु हा त महिरबानी करे तव्हां असांखे हीउ घरु ठहिराइजो इन करे पाण क्लियर था करणु चाहियूं त माण्हुनि जे ज़हन मां इहा ॻाल्हि वञे हा थिए छा थो जी बिल्कुलु मां चयोमांसि पहिरियों तव्हां इहो कमु कयो छाकाणि सवले में सवलो कमु इहो आहे पहिरियों तव्हां रखो पोस्ट उन खां पोइ मां थो तव्हांखे चवां ॾस हिकिड़ो त तव्हां महिरबानी करे रेवेन्यू डिपार्टमेंट सां हिन ते राब्तो कयो हुननि जो कमु सर्वे कंदा जेको गवर्नमेंट ऑफिसर रेट मुक़ररु कंदी जेको ॿिए माण्हू खे मिलंदो तव्हांखे मिलंदो इनशाला हा अलबत्ता ईअं ज़रूरु आहे सकाफ़त खाते जी तव्हांखे ज़रूरत पए थी त हीअ डी सी हिते असांखे सर्वे नथो कराए मूंखे तव्हां राब्तो कयो मां डी सी सां ॻाल्हायां थो पियो कमिश्नर सां ॻाल्हायां थो पियो पर मसइलो इहो आहे त इहो कमु मुंहिंजो न आहे इहो हुनजो कमु आहे सिमिलरली ॾिसो जेको रिकोगनाइज़्ड अदीब हूंदो आहे रिकोगनाइज़ शाइर हूंदो आहे रिकोगनाइज़ मौसीक़ार हूंदो आहे रिकोगनाइज़ फनकार हूंदो आहे उनजा बि का क्राइटेरिया आहे जेका ॾिसे हाणे मतिलबु पर मां जीअं तव्हांखे चयो त हर माण्हू जो जेका रियासत जी ज़िमेवारी आहे त हर माण्हू जो ख़्यालु रखे पर उनजे लाइ रियासत मुख़्तलिफ़ इदारा मुक़ररु कया आहिनि सो असां वटि ईअं आहे त मसलन को हिकिड़ो को नामश ॻाइणो आहे एग्ज़ैक्टली हुन पंहिंजी एग्ज़ैक्टली जेको कल्ह अचे थो उहो बि चए मुंहिंजी सार लधी वञे मां उहो त कयां न हुन हिकिड़े माण्हू हिकिड़ी ज़िंदगी ॾिनी इन फ़न खे इन सकाफ़त खे ऐं उन मां हुन कुझु कमायो बि कोन उहो कमर्शियल बि कोन रहियो सभ खां पहिरियों मुंहिंजे ख़्याल में सकाफ़त खाते जो फ़र्ज़ु इहो आहे त उन माण्हूअ खे छाकाणि तव्हांजो खातो तव्हांजी सकाफ़त बचाइण जे लाइ वेठो आहे हिते तव्हांजी सकाफ़त तॾहिं बचंदी जॾहिं उन्हनि माण्हुनि जी तव्हां ख़िदमत कंदो जन कुझु अॻिते ॾिनो आहे जंहिं कंट्रीब्यूट कयो आहे मसइलन कई अहिड़ा हाणे मिसाल कई अहिड़ा फ़न आहिनि जेके ख़तमु था थींदा आहिनि बोडींडो ॿुधंदा हुआसीं नंढे हूंदे हाणे बोडींडो ॿुधण में ई कोन पियो अचे चंग ॿुधंदा हुआसीं चंग ॿुधण में ई कोन थो अचे मटको वॼाइण वारो मटको ॿुधण वारो हाणे इहे शयूं तव्हांजी ख़तमु पई थींदियूं आहिनि इहे ईअं ख़तमु पई थींदियूं आहिनि जीअं दुनिया में ॿियूं स्पीशीज़ ख़तमु थी थियनि मसइलन मुख़्तलिफ़ क़िस्म जा जानवर ख़तमु
ख़तमु था थियनि, जीत ख़तमु था थियनि ऐं सही। वण ख़तमु था थियनि, सही। त दुनिया जूं ॿियूं एजेंसियूं हुनखे लॻी वियूं आहिनि हुन कमु करण। त असां बि पंहिंजे सकाफ़त खे बचाइण जे लाइ पहिरियों असांजी अहम प्राइमरी ज़िम्मेदारी त इहा त असां पंहिंजी सकाफ़त खे ज़बरदस्त बचायूं। ॻाल्हि कई अथव, साज़िंदा पाण वटि ख़तमु थींदा था वञनि, हा सी ख़तमु माना फनकार त इलाही थी विया आहिनि, हा, साज़ हा। वॼाइण वारा घटि थी विया आहिनि। उहो ई थो मार्च कयां न, उन्हनि खे भला केरु लुक आफ्टर कंदो। सही, सही। ऐं इहे माण्हू असांजे ॻोठनि जी सूंहं हूंदा हुया। सही, सही। जेकॾहिं को ॻोठ में को सुठो पोणी ॾिनाज़ हूंदो त किथे का कचहरी हूंदी हुई, मतिलबु ख़ासि तौर ते मोबाइल जे आहे खां पोइ चैनल्स जी आहे खां पोइ इहे शयूं त घणियूं थियूं वीचारियूं पोइ ते बैकग्राउंड में हली वञे जेका सही। अदरवाइज़ त इहे थींदो न। अॻे नंढे हूंदे BBC ॿुधंदा हुआसीं राति जो 8 खां 8:30 ते सेरविन वग़ैरह, बाक़ी त थींदियूं कचहरियूं। ऐं पोइ कचहरियुनि में जेका तव्हांखे जेको माण्हू चर्चा हणंदो हो सुठा उनखे बि अॻियां विहारे वेंदो। कंटिन्यू रखूं था गुफ़्तगू खे, कॉल हिकिड़ी शामिल आहे, प्लीज़ कयूं था त केरु असां मुखातिब आहे। जी अस्सलाम वालेकुम। जी वो इंतज़ार न करे सघो दोस्त, मूं चयो त ॻाल्हि पूरी थिए पर हुनजो बैलेंस पूरो थी वियो। इहो त मसइलो आहे न। सो मतिलबु तव्हां वटि जेकी ख़ासि तौर ते जेकी माना इलाही सारा कम कयल हुजनि त उहो माना वैलिड आहे। हा, इलाही मतिलबु कुझु इलाही सारा कम जो मतिलबु इहो मतिलबु न आहे त हुनजी का मशहूर बि वॾी हुजे, पर हुनजी कंट्रीब्यूशन वॾी हुजे। सही, सही। मसलन हुन हिकिड़ो माण्हू आहे, मां तव्हांखे हिकिड़ो नंढो मिसाल ॾियां, वीचारो मरी वियो उस्ताद मुंदर अली ख़ान। सही, सही। उन सभई माण्हुनि खे जेका आहिनि साईं हिन जी फन जी सिख्या ॾिनी। इवन हुनजे बकौल त उस्ताद मंज़ूर अली ख़ान बि समटाइम्स जेका उन सां मिलंदो जुलंदो हिन ॻाल्हियुनि ते जेका उहो वीचारो माण्हू माना जेका हुनखे टांगियूं रखे जा पैसा बि न हूंदा। सही, सही। उन्हनि माण्हुनि खे बि त लुक आफ्टर कोन्हे जंहिं घटि 400 शागिर्द पैदा कया। ऐं ॿियो हूंदो उस्ताद गुलाम रसूल ख़ान, उहे एॾा वॾा फनकार, उहो ढोलक नवाज़ हूंदो हुयो, पर माना 200-200 100 शागिर्द हुननि पैदा कया, 200-200 सुठा वॾा वॾा गाना पैदा कया। बदकिस्मती में रहिया पाण कसम पर। अच्छा, उनजी बदकिस्मती इहा बि आहे त जॾहिं तव्हां कुझु माण्हू वॾा माण्हू पैदा था कोई वॾा माण्हू था थियनि न, पोइ वरी उनखे लुक आफ्टर बि नथा कनि। सही, सही। बेसिकली जेको ईअं मौसीक़ी में थींदो घटि आहे, मौसीक़ी में ख़ासि तौर ते उस्ताद जो वॾो ख़्यालु रखियो वेंदो आहे जेका, पर हिते बि समटाइम्स ईअं थिए थो पियो। मूं वटि मिसाल आहिनि अहिड़ा जो जेका आहे न मिसाल हलियो हाणे उस्ताद फ़क़ीर गुलाम सेन, तव्हां ॿुधो हूंदो उस्ताद फ़क़ीर गुलाम सेन ऐं मोटण शाह, एॾा क्लासिकल गाना हुया। अॼुकल्ह सिंध में वॾा वॾा फनकार जेके कलाम ॻाइनि था न, वॾा वॾा फनकार कढ़नि जा नाला खणा, तमामु वॾा फनकार जेके पाकिस्तान जा वॾा फनकार आहिनि, उहे कलाम मुंहिंजा ॻायल आहिनि बेसिकली। गुंड खोल दीदार विखाओ में आया मुखे या अहिड़े क़िस्म जा जेके बि कलाम मोटन शाह में सुरा फ़क़ीर जो पंहिंजो हिकिड़ो हा, सुरा फ़क़ीर जो पंहिंजो अंदाज़ो, माना इहे उन दौर सचल साईं जो माना समाज शुरू थी था अचनि था। हा, पर उनजी परगोर कड़ी लधी वई, उहो बि तव्हांजे साम्हूं जेका उनजी परगोर लधी वई। त अच्छा, उन वक़्तु मुमकिन आहे त ओतिरा वसाइल बि न हुजनि, पर हाणे वसाइल आहिनि। हाणे असां था चयूं त शयुनि खे थोरो मेरिट ते कयो। सही, सही। ऐं इलाही इवेंट आहिनि। तव्हांजी ॻाल्हि माफ़ कजो, पंहिंजी ॻाल्हि थोरो काल बि कटे छॾी तव्हां करे, हाणे तव्हां काल वठंदो, हाणे काल वठंदो छो त तव्हांजी गुफ़्तगू ॾाढी माना कराइती आहे न। ही मां उहो ई सोच कयां त असां वटि तमामु घणा इवेंट्स आहिनि। हाणे उन्हनि इवेंट्स जो बि असां मां मिनिस्टर साहिब सां रिक्वेस्ट कई, बल्कि उन पाण मूंखे इनकरेज कयो त तव्हां ईअं कयो त तव्हां अहिड़ा माण्हू आणो जेके माण्हू इग्नोर थियल आहिनि अॻु में। सही, सही। हिते इहो बि असां वटि हले थो न माज़रत सां, त जेका तव्हां सां जी मूंसां संगत आहे त हर जाइ ते तव्हांखे मां पाण सां गॾु आर्टिस्ट फनकार उहे चवंदा आहिनि स्टेज साॻी, मेज़बान साॻिया, महिमान साॻिया, साॻिया चुग साॻिया लाटू। हाणे हीअ असां हिकिड़ो क्राफ्ट फेस्टिवल पिया करणु वञूं हिते हिन में जेका न कराची में, त उनजे लाइ असां हर ॾींहं ते हिकिड़ो नओं मेज़बान जा जोड़ी रखीसीं। असांजे अरे उहे साॻा ई मेज़बान, कुझु माण्हू साॻा ई मेज़बान वरियनि खां साॻा ई शेर पढ़ी साॻो ई किताब उहो ॿुधायो मां न। असां माना मेज़बान बि सरकारी था थी वञूं, असां माना फनकार बि सरकारी था थी वञूं, असां मौसीक़ार ऐं अदीब बि सरकारी था थी वञूं। सरकारी त सभई थियणु खपंदा आहिनि, उनखे मेरिट ते थोरो उनजो टर्न त मटाइणु खपंदो आहे न। माण्हुनि जी टेस्ट मटिजे, जेके उते अचनि था हाज़िर जेके अॻिले जे रोज़ साॻो ई वरी उहो साॻो ई कलाम ॻाईंदो, साॻो शेर पढ़ंदो, अॻिले जे पोटेंशियल जी ख़बर पए। सो इहो जेको अर्ज़ु कयो मां त मसइला असां वरी असां हाणे इस्लाम जो जेको इवेंट आहे, वरी उन में वरी हू मेज़बान न हूंदा, वरी उन में के ॿिया मेज़बान ऐं ॿिया जेका आहिनि मौसीक़ार ॿिया जेका आहिनि। ऐं उन में जॾहिं सची ॻाल्हि इहा अथव त मतिलबु जॾहिं माना तव्हांखे ऑफ द रिकॉर्ड वारी ॻाल्हि अंदरि रिकॉर्ड ॾियां त मां साईं जॾहिं मिनिस्टर साहिबु ॾिसे पियो त मां चई हे कंहिं शामिलु कयो, मां इहो मां कयो त चई हे मां चयो हाणे साईं शायदि नाराज़ थींदो, मां इहो बि मां कयो। चई न यार मां नाराज़ नथो थियां, मां थो चवां त हीअ अॻु में किथे आहे। मसइलो इहो आहे त अॻु में हिनखे वारो मिले त हीअ अचनि न। मसइलो इहो आहे त थोरो ईअं बि थो थिए त माना जेका आहे न मतिलबु इहे शयूं जेके आहिनि न, इनखे थोरो इदारा ज़िंदा रहणु खपंदा आहिनि, फ़र्द ज़िंदा न रहणु खपंदा आहिनि। फ़र्दनि खे त हलियो वञिणो आहे जेका, पर इदारा अहिड़ा मज़बूत थियनि जो उन्हनि में जेकॾहिं अहिड़ी हिकिड़ी सीक्वेंस हुजे मेरिट जी, जो अॻिले माण्हूअ खे उनखे हेठि मथे करण जी ज़रूरत आहे। अॻु में ईअं हो त रजिस्टर जेको माण्हू हुजे उनखे ई थोरो अॻिते माण्हू ॾींदा हुआ, पर हाणे उनखे रजिस्टर केरु कंदो? उहो इन
मां तव्हांखे ॿुधायां इहा हाणे जी ॻाल्हि न आहे जो मां मूंखां पोयनि ते उन खां पोयनि ते या उन खां पोयनि ते इल्ज़ाम हणा हीअ असां नंढा हूंदा आहियूं न त ॾिठासीं त सकाफ़त जेका अमूर आहिनि नंढे हूंदे जी ॻाल्हि अथव असांजे ॾिठो ज़मानो थी वियो आहे त उहे 4-5 हिकिड़ा माण्हू पाण सां गॾु खईं घुमंदा आहिनि उहे पाण सां गॾु खईं घुमंदा आहिनि पोइ जो टांडो टुपी बि कंदा आहिनि सभु कंदा आहिनि जेका हाणे इहो न थिए त को टांडो टुपी असांजे करे थो त उनजी महिरबानी रिवायतुनि खे मटायो था इहो ॾाढो ज़बरदस्त आहे इहो वरी पोइ रिवायत बरक़रार बि रहंदी छो त को त हुजे जेको चेंज एग्ज़ैक्टली तव्हां ऐं हाणे से दौर बि नथो हाणे ॾिसो न असांजे तनक़ीद जो वॾो सभु ॾिसो जॾहिं तव्हां ते तनक़ीद थिए थी पई न त तव्हां थोरी दिलि बि वॾी कयो तव्हां महसूसु कयो त किथे मूं में खामी त न आहे वाकई इहा तनक़ीद बराए तनक़ीद थिए या वाकई मां कमु बि अहिड़ो कयो आहे इहा गुंजाइश बि हुजणु माण्हू खे पाण खे ख़बर हूंदी अथव हीअ तनक़ीद मुंहिंजी जाइज़ थी आहे पर पोइ कुझंदो कोन्हे पोइ अहिड़ा माण्हू मां ॾिठा आहिनि चवंदा आहिनि पर हुनखे ख़बर आहे ज़ाती तौर ते मां ग़लति कयो आहे न त जॾहिं न अच्छा त इस्लाह त कयूं न जेकॾहिं असां इहा था सम्झूं त तनक़ीद जाइज़ न थी आहे पोइ त चवंदा यार हाणे अॻिले जो फैल आहे जेको वणे सो चए जेका असां छा था चई सघूं हुनखे पर जॾहिं तनक़ीद जाइज़ थी आहे असांजे मथां त पोइ त असांखे पाण खे बि ॾिसणु खपे त हिनजी इस्लाह त कयूं कम से कम जेका आहे छाकाणि त असां वेठा जो आहियूं त अॻिली तनक़ीद खे अॼु हिकिड़े कयासीं पाण 10 कंदा इन खां बहितर आहे त हिकु हुनखे मुनासिबु जवाबु ॾियूं जेकॾहिं मुनासिबु जवाब हिते रहण ईंदासीं जॾहिं असां हक़ ते हूंदासीं जॾहिं असां हूंदासीं हक़ ते न पोइ पाण ॾाढी ज़िमेदार पोस्ट ते अची विया आहियो अञा माना शुरूआत आहे मसइला वधी वेंदा थींदा बि सही पर मूं ॾींदो मूंखे ख़बर आहे तव्हां हिकिड़ो नॉर्मल माहौल जेको जोड़ियो आहे न ॾाढो भलो जोड़ियो आहे मसइलनि खे वधण ॾियो न साईं ॾिसो जॾहिं तव्हांखे मर्ज़ जी ख़बर ई न पवंदी त तव्हां हुनजो इलाजु किथां कंदो जेका इहो बि आहे हा मसइलनि खे वधण ॾियो जेतिरो तव्हां मसइलनि खे मसइला हुजनि ऐं उनखे हल न कयो इन खां बहितर आहे त मसइला वधनि वारा जेके हल करे सघो था उहे कयो जेका सही मसाइल की बात हुई ख़वातीन के साथ क्या मसाइल हैं इनको हल करने की अशद ज़रूरत है सबसे पहले ख़वातीन को अवेयरनेस देना है कि वो हमारी ख़वातीन सब घरों में बैठ के काम करती हैं आप इंटीरियर ले लें सिंध ले लें पंजाब बलूचिस्तान और सरहद सब हर जगह KPK में हर जगह औरतें काम कर रही हैं आज से नहीं सदियों से कर रही हैं सही बात है लेकिन औरतों को वो बूस्टअप नहीं है वो उनको एहसास नहीं है कि वो भी फैमिली का एक इकनॉमी को हमारी माशी हालात को बेहतर करने में उनका भी किरदार है ये हमारे चूँकि सॉरी टू से ये हमारे मर्द डोमिनेटिंग सोसाइटी है अब तो नहीं है मेरे ख्याल से नहीं अभी भी है अभी भी मैं बताऊं बहुत सारी जगहों में हम एक तरफ से एडमिट कर रहे होते हैं लेकिन बहुत सारा फ़र्क पड़ रहा है और हमारा फेडरेशन यही किरदार अदा कर रहा है कि वुमेन को अवेयरनेस दे रहा है ट्रेनिंग दे रहे हैं हम लोग जगह जगह ट्रेनिंग दे रहे हैं हर इशू पर कि किस तरह वो आप अपने अगर वो घर पे बैठ के एक छोटा सा काम करें सिलाई कढ़ाई का काम कर रही हैं तो ये सिलाई कढ़ाई उनका इंटरनेशनली कितना इम्पोर्टेंट है आपको पता है कि जो चीज़ हमें यहाँ 100 की मिलती है वही चीज़ बाहर के लोग हम ही से लेते हैं हमारी जो गाँव की रूरल वुमेन है उनसे लेते हैं लेकिन उनको वो कितने हाई प्राइस में वो सेल करते हैं तो ये अवेयरनेस हम वुमेन को दे रहे हैं और इसमें हमारे फेडरेशन का वो FPCCI का बहुत इंपॉर्टेंट किरदार है हर इशू पे हमारी ट्रेनिंग दी जा रही है चलिए कॉल लेते हैं कंटिन्यू रखते हैं इसको जी अस्सलाम वालेकुम हेलो वालेकुम अस्सलाम साईं केर पे ॻाल्हायो साईं मां नवीद तो ॻाल्हायां ठंडो अलायार खां जी साईं हुकुम कयो साईं छा चवणु चाहींदो साईं हुकुम कोन्हे हिकिड़ो ग़रीबाणो अर्ज़ु आहे असांखे सलाम सिंध ते हिकिड़ो नंढड़ो कलाम ॿुधणो आहे जी साईं जी हा घणनि सालनि जो कलाम हुजे साईं नंढड़ो साईं नंढड़ो कलाम ॿुधायूं न सफ़ा तव्हांखे अस्थाई ॿुधायूं त अंतरे खे छॾियूं था टीवी जो वॉल्यूम साईं बंदि कजो महिरबानी कजो साईं वॾी महिरबानी साईं लख थोरा तव्हां कहिड़ो असांजो सादो माम आहे साईं अलाह जो कसम आहे माना इन्हनि ते प्यार ईंदो आहे बिल्कुलु ॾिसो न फरमाइश बि साईं इहा कई साईं एक्चुअली ही वांटेड टू इंट्रोड्यूस हिमसेल्फ सही ऐं ॾिसो माण्हू तव्हांजो इंतज़ार था कनि तव्हांखे ॿुधाइण जे लाइ ही सिंपल फरमाइश के नंस कलाम जो नालो ॿुधाई त कंहिं फलाणे खाने जो टीवी शो जी छा कंहिं शहर जो बग़ैर मतलब जी मोहब्बत है माना ही माना ईअं आहे त माना अरब रुपए को न सवाल हा बस सिक लगी रही कलाम ॿुधायो हा बिल्कुल सही वाह ॾाढो सुठो जी मैडम बता रही थी आप हाँ तो वो कह रही हूँ कि जिस तरह हम लोग एग्जीबिशन अरेंज करते हैं ताकि वो ख़वातीन आएँ अपने घरों से बाहर निकलें उनको पता चले प्लस जो आम हमारे शहरी लोग भी हैं वो भी एक चीज़ों को ढूंढते हैं उनको भी एक चीज़ 500-500 की मिलती है 1000 की मिलती है तो अगर रूरल वुमेन या जो घरेलू ख़वातीन हैं अगर वो आके एग्जीबिशन में हिस्सा लेती हैं अपने प्रोडक्ट लेकर आती हैं पता चलेगा कि हमारी बनाई हुई चीज़ की अहमियत कितनी है और प्लस एक तो उनको मार्केट बड़ी वास्ट मार्केट मिल जाती है और उनके बारे
में बहुत सारी ख़वातीन को, लोगों को पता चल जाता है कि यस शी इज़ ऑल्सो मैन्युफैक्चर, ये भी बना रही है, ये भी बना रही है, तो नेक्स्ट टाइम वो उनसे परचेज़ करती हैं, उनको ऑर्डर प्लेस करती हैं। वही ऑर्डर फिर हमारे जो दूसरे ख़वातीन हैं जिन्होंने अपनी ट्रेडिंग को आगे बढ़ाया हुआ है, तो जो कंपनियाँ इधर फॉर्म करके बैठी वो फिर एक्सपोर्ट भी करती हैं। तो इसी तरह मुल्क के माशी हालात वो बहुत बूस्टअप मिलता है। तो अभी जिस तरह मैं वुमेन कोऑर्डिनेटर, हमारी जो वाइस प्रेसिडेंट हैं वो बिलोंग करती हैं पंजाब से, लाहौर से। अच्छा। तो हमारा हेड ऑफिस है कराची में, बट शी कैन नॉट कम हेयर वेरी ऑफनली। हाँ, वहाँ पर हमारा जो रीजनल ऑफिस है लाहौर में, इस्लामाबाद में, शी इज़ मोस्टली देयर। तो उनके बिहाफ पे मैं यहाँ पर तमाम जो वुमेन एंटरप्रेन्योर्स के जो इश्यूज़ हैं उनको मैं देखती हूँ, उनको मैं सॉल्व करती हूँ। अच्छा। उनके जो इशू होते हैं, एक तो उन कंपनीज किस तरह फॉर्म करनी है, किस तरह बाहर आके काम, अगर वो काम कर रही हैं, अगर वो अपने एक कंपनी बना लें तो सबसे पहले उनको खौफ होता है कि अगर हम एनटीएन बनाती हैं तो हम शायद टैक्स के दायरे में, और टैक्स का दायरा उनके लिए एक ऐसा खौफ का एक सिग्नल होता है। वो इतना डर जाती हैं, वो सोचती हैं कि एनटीएन बना लिया पता नहीं क्या होगा, तो पता नहीं क्या होगा। और दूसरा उनके जो मर्द हजरात है घर पे, बेटे हैं, शौहर है, हस्बैंड, और जो वालिद साहब हैं, वो सारे उनको बताते हैं कि बेटा या बीवी को बताते हैं कि आपने एनटीएन नहीं बनाना। अच्छा। हालांकि शायद उन मर्द हजरात को भी इतना नहीं अवेयरनेस है एनटीएन का क्या फायदा होगा, इस पे बात करते हैं। जी जी, क्योंकि प्रोग्राम की जो रिक्वायरमेंट है उसमें एक अच्छा सॉन्ग सुनना लाजिम होता है। नहीं, और ये भी बहुत हमें स्पिरिट बढ़ाता है हमारी। जी अदा असलम साहब, साईं मनोहर सिंह इधर था ना। बिल्कुल। जो नजर यार पर परवर पे जा पड़ी, डाली जो नजर यार पर परवर पे जा पड़ी, थी हस्ती वही खड़ी हरी शाली के रूप में। मोहब्बत जी वो इनायत कई तहदर कई मोहब्बत जी इनायत कई तहदर कई हिड़ल साहब थी हर हर हिड़ल साहब थी हर हर हिमायत कई तहदर कई हुआ साथे मोहब्बत जी हिमायत कई तहदर कई हुआ साथे मोहब्बत जी। हिमायत कई तहदर कई वादा साथे मोहब्बत जी हिमायत कई तहदर कई हिरल साहब थी हर बोला हिरल साहब थी हर हिमायत कई तहदर कई वादा साथे मोहब्बत जी इनायत कई तहदर कई वादा साथे मोहब्बत
सलवार लखवारी संभाले सिका वो सैयद ते हली शाह नजफ काहिते हली शाह नजफ काहिते शफाअत कई तहदर कई असाते हिदायत कई तहदर कई मौला साके मोहब्बत दी कई तहदर कई असाते मोहब्बत दी इनायत कई तहदर कई मौला साके मोहब्बत दी इनायत कई तहदर कई हिरन साल थी हर हर मौला हिरन साल थी हर हर हिमायत कई तहदर कई असाते मोहब्बत दी इनायत कई तहदर कई असाते मोहब्बत दी वाह 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 सो हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं मोटी ईंदासीं त कचहरी असांजी कंटिन्यू रहंदी असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में वरी तव्हांखे वरी खार चऊं था मौज़ महिमान असां सां गॾु आहिनि ख़ालिदा जी असां सां गॾु आहे ऐं साईं मुनवर अली मैसर साहिबु बि पंहिंजो वटि पाण असां सां गॾु आहे तमामु घणा हुनजा चाहींदड़ आहिनि खोड़ सारा हुनजा परस्तार आहिनि ऐं कॾहिं कॾहिं हुनजी फैन फॉलोइंग जॻह ॾिसंदो आहियां त पाण खे सोचींदो आहियां त यार असां टी वी ते अची करे बि एतिरी फैन फॉलोइंग न आहे साईं खे मोहबतूं तमामु घणियूं मिलंदियूं जिते वेंदो आहे त माण्हू माना ईअं टाॼो हूंदो आहे कमु वधी वियो आहे साईं कमु वधी थी वियो आहे सेल्फियुनि जो बि तइदाद वधी वियो आहे हाणे दादा सही सही हा सही जेकॾहिं तव्हां कंहिंसां चाहींदो त उहो बि तव्हांखे चाहींदो न चाहींदो त दिलि सां राह चवंदा आहिनि हा बिल्कुलु कंहिं बि आर्टिस्ट जो तव्हांखे को गीत वणंदो आहे न तव्हां बेख़ुदीअ में रक़्स करणु शुरू थी वेंदा आहियो इहो न ॾिसंदा आहियो त मां को ऑफिसर आहियां छा माण्हू ॾिसंदा आहिनि त यार हिनखे छा थियो आहे पर इहा हिकिड़ी रम्ज़ आहे जेका माण्हुनि जी सम्झ खां ॿाहिरि आहे साईं मां ऑफिसर आहियां बि मां हिन ॻाल्हि जी काफ़ी दफ़ा वज़ाहत कई आहे त बेसिकली ॾिसो न माना हीअ नौकरशाही सही नौकर कॾहिं शाह थींदो कोन्हे को जेका आहे न प्लीज़ कॉल वठो प्लीज़ प्लीज़ जी अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं ठीकु आहे भाउ बिल्कुलु ठीकु ठाक अदी केरु पिया ॻाल्हायो जी कराची खां ॻाल्हायूं पारा जी बाबा जी जी छा चवणु चाहींदो जी मॉर्निंग शो तव्हांजो माशाल्लाह ॾाढो प्यारो लॻंदो आहे सुठो लॻंदो आहे महिरबानी बाबा महिरबानी ऐं हाणे जेको कलाम हलियो उन्हनि खे अदा वारनि खे असां इहा गुज़ारिश कंदासीं त असांखे कलाम सचल जो ॿुधायो सचल साईं जो कलाम आहे बिल्कुलु असांजी बि दिलि जी ख़्वाहिश आहे पर पोइ हाणे संगत खे अलाए यादि न आहे फ़िलहालु वरी बि गुज़ारिश कयूं था उन्हनि खे जी जी महिरबानी थींदी तव्हांजी जी बाबा जी वरी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो लख थोरा तव्हांजा लख थोरा साईं पोइ हाणे भला छा प्लैनिंग आहे कल्चर डिपार्टमेंट में तव्हांजी तरफ़ां हिकु त मेला मलाखड़ा त पिया हलनि था कुझु असल में हा साईं उहो तव्हांखे जेको मां क्राफ्ट फेस्टिवल जी ॻाल्हि पई कई न इहो थो थिए 16, 17, 18 दिसंबर ते जी साईं इहो बेसिकली मेले मलाखड़े खां थोरो हटी करे शइ आहे अच्छा इहो ईअं त सिंध में जेतिरा बि हुनरमंद माण्हू आहिनि सही सही
मर्द ऐं औरतूं सही सही उहे असां हुनजी एडवर्टाइज़मेंट करे चुका आहियूं सही सही बग़ैर मिडिल मैन जे हा हा कंहिं माना ब्रोकर जे बग़ैर जेका आहे सिधो असां सां राब्तो कनि वाह वाह उनखे असां इन्हनि 3 ॾींहंनि जे अंदरि जिते पूरी दुनिया जा सफ़ीर था अचनि काउंसिल जनरल था अचनि वेठियूं उन में असां हिनखे स्टाल बि मुफ़्त में ॾींदासीं वाह वाह हा ऐं असां हुनखे खाधो पीतो बि ॾींदासीं अच्छा रहाइश बि ॾींदासीं वाह वाह 3 ॾींहं इहो फेस्टिवल हलंदो हुनरमंदनि जो वाह उन में जंहिंजो पंहिंजो हुनर आहे उहो पंहिंजो हुनर पाण सेल करे अचे दुकान ते वेही करे मुख़्तलिफ़ इवेंट्स में ये पैसा भरे करे पहुचंदा आहिनि असांखे Exactly. स्टॉल लॻाइण हा हा ऐं उन खां पोइ हू पंहिंजो घर खे वञे वाह वाह वापसि जेका कमाई आहे पंहिंजे घर खे वञे पर शर्त हुनजो हिकिड़ो आहे त उहो हुजे ॿुड मुतासिर अच्छा हा मतिलबु जेका आहे न मोस्टली जेका आहे जेका ईअं न आहे त मतिलबु कराची हैदराबाद बि असांजा शहर आहिनि सही पर उन जे ॿोध मुतासिर न थी सघंदा पर हीअ जंहिं आहे प्योरली उन माण्हुनि जे लाइ जेके ॿोध जा मुतासिर हुनरमंद आहिनि उन्हनि जी माली मदद जे लाइ हिकिड़ो तरीक़ो इहो कढियो आहे गवर्नमेंट त तव्हां पाण अचो तव्हांखे सॼियूं सहूलियतूं ॾियूं था पिया जेतिरी तव्हांजी विक्री थिए तव्हां पंहिंजो सेल पाण वटि खणी वञो ऐं पर शर्त इहा आहे असां हुन एडवर्टाइज़मेंट लिखियो त महिरबानी करे को मिडिल मैन हुन में शिरकत न कंदो हा त 2-4 माण्हू मुंहिंजा मूं वटि आहिनि ऐं उहे कंदा न उहो हूंदो पाण पाण मर्द हुजे माई हुजे भले पाण सां गॾु भाउ कल्चर डिपार्टमेंट सां डायरेक्ट रसाई थी वई न हा साईं डायरेक्ट रसाई उनजी एडवर्टाइज़ करे छॾी आहे उनजो माना असां एप्लीकेशन असां वटि पहुचणु शुरू थी वियूं आहिनि जेतिरा बि एप्लीकेशन आहियूं इनशाला कोशिशि कंदासीं सभिनी खे एंटरटेन कयूं सभिनी खे स्टॉल ॾियूं ऐं उन्हनि जी ठीकु ठाक हिकिड़ी सेल थींदी आहे ऐं उहा सेल जेका आहे पोइ उनखां उहो हुनजी हिकिड़ी माली मदद थी पवंदी आहे कॉल शामिल कयूं था अस्सलाम वालेकुम हेलो जी जी वालेकुम सलाम जी साईं केरु पिया ॻाल्हायो सर मोहम्मद आरिफ थो ॻाल्हायां कासमाबाद मां जी साईं हुकुम कयो छा चवणु चाहींदो अच्छा ऑनलाइन अची वियो आहे सर जी साईं बिल्कुलु तव्हां टीवी ते तव्हांजो आवाज़ ॿुधिजे थो ऐं तव्हां पंहिंजी टीवी जो वॉल्यूम बंदि करे छॾींदो त बराह रास्त मां टीवी ते ॾिठो बि असल में जी 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 साईं टीवी जो वॉल्यूम थोरो पाज़ ईंदो आहे पोइ गुफ़्तगू पंहिंजी जेको आहे सो हिक ॿिए खे सम्झी न सघंदा आहियूं सर ख़ुशि आहियो तबियत सही आहे तव्हांजी मौला जो करम आहे साईं छा चवणु चाहींदो प्रोग्राम ॾिसो पिया जी जी प्रोग्राम ॾिसो पिया मैसर साहब खे ऑनलाइन ॾिसो पिया जी साईं हा साईं माशाल्लाह साईं जी गुफ़्तगू ऐं साईं जो जेको आहे तर्ज़ कलाम जेको आहे ॻाल्हाइण जो अंदाज़ ज़बरदस्त माशाल्लाह ऐं सूफ़ीज़म में साईं जो नालो चाहे बाक़ाइदा माना हिकिड़ी शइ हिकिड़ी साईं जी ॻाल्हाइण में झलक अचे थी पई सही 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 साईं साईं बाक़ाइदा साईं अल्लाह साईं हयाती ॾे मौला वॾी महिरबानी साईं अल्लाह दे मां असल में आहियां एम्प्लॉय में बोर्ड ऑफ रेवेन्यू साईं सेक्रेटरी रही वियो असां वटि बिल्कुलु बिल्कुलु जी सही बिल्कुलु साईं बिल्कुलु साईं को सवाल साईं खां करणु चाहींदो जी जी सर को सवाल को करणु चाहींदो का ॻाल्हि करणु चाहींदो साईं सां बसि इहो आहे त ख़बर छा थियो साईं ठीकु आहे जी साईं तव्हांजो आवाज़ साईं थोरो कटिजे थो शायदि सिग्नल जो प्रॉब्लम आहे वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी लख थोरा तव्हांजे डिपार्टमेंट जा माण्हू साईं ॾिसो केॾा ख़ुशी थिए त साईं अॼु हा बेसिकली रेवेन्यू डिपार्टमेंट आहे मुंहिंजो न साईं असां वरी अॼु उहे तव्हांजा ॿिया पुराणा डिपार्टमेंट न ॿुधायासीं छो त मां चयो त अॼु कल्चर खे फोकस कयूं न बिल्कुलु सही मां जेका न आहियां बि कल्चर जो ई जेका सही 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 पाण ॻाल्हि पई कईसीं हिनजी जेका ऑफिसरशिप जी 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 ॾिसो हिनजो जॾहिं नालो रखियो त रखियो हुयो पब्लिक सर्वेंट सही पब्लिक सर्वेंट माना सही पब्लिक जो नौकर सही हाणे हीअ त ख़बर अथव पोइ तॾहिं थियो जॾहिं शुरूअ में जॾहिं अंग्रेज़नि जी हुकूमत हुई हुन चयो की 4 माण्हू अहिड़ा रखूं जेके हिन अवाम खे जेका आहिनि दाॿो ॾेई रखनि उहो त तॾहिं हो जॾहिं हुकुमरान अंग्रेज़ हो ऐं दाॿो पिया ॾियनि पंहिंजे एजेंट खां हाणे त अवाम बि तव्हांजो उहो केरु जेको ऑफिस तव्हां वटि कमु थो करे उहो उनजा पीअर बि हिते था रहनि उनजा चाचा बि हिते था रहनि उनजा भाइर बि हिते था रहनि हाणे त उहो हिकिड़ो ॾिसो न हिकिड़ो छड़ो हिकिड़ो कामोर न आहे हाणे बेसिकली उहो हाणे हिकिड़ो पुटु बि आहे हिकिड़ो भाउ बि आहे हिकिड़ी जा माई आहे त भेण बि आहे धीउ बि आहे जेका हाणे वी हैव टू बिहेव लाइक दिस हाणे इहो टाइम हलियो जॾहिं कामोरा पाण खे असां त वॾा मोतबर मोतबर इहे आहिनि त जेकॾहिं उहो कामोरो ई उनजे वाल साहब जेकॾहिं उते उनखे बि ॿुधे थो पियो हुनखे महसूसु त इहो करणु खपंदो आहे त इहे जेके जेतिरे मुंहिंजे वालदे बराबरि जो उमिरि जा माण्हू सभई मुंहिंजा वालदे बराबरि सो तव्हांजी सोच आहे न अॼुकल्ह ऑफिसर ईअं नथो सोचे नथो सोचे थो त मां आहियां कुझु आहियां इहे तव्हांजी पंहिंजी जेको वॾपणो आहे तव्हांजो त यार असल में ज़मानो चेंज थो थिए साईं मुंहिंजो एक्सपीरियंस इहो आहे त ज़मानो चेंज थो थिए असां ऑलमोस्ट जेके सची ॻाल्हि आहे त कामोरा अचूं था न साईं उहे लोअर मिडिल क्लास खां था अचूं सही सही
के वॾे बिज़नेसमैन जा ॿार जा हे कामरा कोन थींदा, सही। कामरा उहे माण्हू थींदा जंहिंखे इहो हूंदो शौक़ु हूंदो त बाबा सूबेदार खां वठी SDM ताईं मूंखे मिड़ी का न का नौकिरी मिली वई सही, सही, जेकॾहिं सही, ऐं पोइ उहा जेकॾहिं नौकिरी मिली त अलाह जो शुक्र कयूं न असां जेका उन्हनि माण्हुनि में निकिरी था अचूं न असां त उहे हारनि नारनि जा ॿार आहियूं उहे जेका न फ़क़ीरनि मिसकिननि जा ॿार आहियूं जेका भाई फ़क़ीर रंग तव्हांखे लॻल हुजे साईं, इन में वॾो मज़ो आहे। कॉल शामिल कयूं था। अस्सलाम वालेकुम। हेलो जी हेलो जी अस्सलाम वालेकुम बाबा, केरु पिया ॻाल्हायो? वालेकुम अस्सलाम बाबा, आऊं कामरान पियो ॻाल्हायां लाकड़ा कॉलोनी मां। जी साईं जी, छा चवणु चाहींदो? जी छा चवणु चाहींदो भाउ? ऐं तव्हांखे चवणु थो चाहियां त असांजो यार हिकिड़ो गानो हल रही। हाज़िर आहियूं था, कहिड़ो कलाम तव्हांखे ॿुधायूं? वटी हर जनम मरबो मिठा महिराणा में मिलबो। हा 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 साईं, चूंड ॾाढी भली आहे तव्हांजी, कोशिशि कयूं था भाउ, कोशिशि कयूं था। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी, लख तोरा। अच्छा साईं, हीअ जेकी हाणे मेला थियनि पिया, जीअं हाणे वरी डिसंबर आहे त शेख अयाज़ जो मेलो थींदो, कुझु मेला जेकी सूफ़ी मेला बि हूंदा आहिनि, बिल्कुलु सही आहे। उहे बि पंहिंजा उहे हाँ, तरतीब कोरोना सां जे हलंदा करे उहे हलंदा बंदि थी विया रहंदा। हाणे थींदा आहिनि इंशाल्लाह। सही सही, सूफ़ी मेलो बि तव्हां पहिरियां बि कराईंदा हुयो शायदि? बिल्कुलु इंशाल्लाह, पहिरियों बि कराईंदा हुआसीं, वरी 2 साल कोरोना जे करे न थियो जेका, छाकाणि ॾिसो जेका पेंडेमिक थी जंहिं नमूने सां, त वरी हाणे हे माहौल मटियो आहे अल्हम्दुलिल्लाह, अलाह जो शुक्र आहे। तकलीफ़ का हमेशह न रहंदी आहे, ॾुखनि जे पोयां सुख बि ईंदा आहिनि जेके, त हाणे वरी मेला मलाखड़ा बि शुरू थी विया आहिनि। तव्हां साॻियो ई शेख अयाज़ मेलो, हाणे तव्हां वटि अॻु में ॿ टे ॾींहं में लाहौती मेलो थी वियो, वरी सूफ़ी मेलो थींदो, वरी ॿिया जीअं SLF KLF जेके बि मेला थियनि था पिया जेके न, उहे सभु असांजा मेला SLF इहे टोटली जेके आहे न से, त उहो इंशाल्लाह थींदा। तो हाणे खां इहे अॻिले महीने खां शुरू पिया थियनि जेके, कारवां स्टार्ट थी चुको आहे, कारवां स्टार्ट थी चुको आहे। ऐं ऑलमोस्ट जीअं मां अॻु में अर्ज़ु कंदा त इन सभिनी मेलनि खे सकाफ़त खातो ई सपोर्ट करे। अच्छा, हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे त वरी जेकी अदीब मुख़्तलिफ़ शहर में रहनि था, उन्हनि सभिनी जी वरी हाणे इहा दिली ख़्वाहिश थी वई त असांजे शहरनि में मेला थियनि। मुंहिंजी पंहिंजी दिली ख़्वाहिश इहा आहे, सची ॻाल्हि आहे, को ख़ैरपुर में थिए, को शिकारपुर में थिए, जिते किथे मेलो थिए। एग्ज़ैक्टली, मुंहिंजी दिली ख़्वाहिश पंहिंजी इहा हूंदी आहे। ॾिसो, जॾहिं तव्हां ॿियनि मुल्कनि में वञो था न, यूरोप में वञो था तव्हां, त उहे नंढा नंढा के शहर आहिनि न, वॾनि मैसरनि जेतिरा, अमनपुर जेतिरा, प्रियालो जेतिरा जेका न, उन्हनि शहरनि में वॾा वॾा फेस्टिवल्स था थियनि पिया जेका, सो ॾखणनि जेतिरा मिसाल तौर ते जेका आहिनि, थाणे बुलाखान जेतिरा वॾा, हिते असां वटि छो न थियनि जेके आहे। माण्हुनि खे त खपे थो न, त मां चवंदा 2 शयूं हर शहर में हुजणु खपनि। हिकु त हर शहर में फेस्टिवल्स थियणु खपंदा आहिनि, शहर जो मतिलबु त टाउन कमेटी हुजे या म्यूनिसिपल कमेटी हुजे, ऐं ॿियो त हर शहर में हिकिड़ी इंडस्ट्रियल स्टेट हुजणु खपंदी आहे, ताकी माण्हुनि खे रोज़गार बि हुजे ऐं माण्हुनि खे जेका आहे न मौसीक़ी बि हुजे। फ़ाइदो इहो थींदो पंहिंजे तर में अदीब पंहिंजा उते ई हूंदा न, न असां तयारु हुआसीं। असां हाणे हींअर उहो सिलसिलो थोरो शुरू कयो आहे, जेतिरो मां तव्हां ॿुधायो वसाइल जेतिरा इजाज़त असांखे ॾींदा, असां कोशिशि कंदासीं त इहे मेला असां खणी वञूं, लाड़काणे में, खैरपुर में, सखर में, शिकारपुर में, इवन कंदकोट जहिड़नि शहरनि में, मीरपुर ख़ासि में, सांगड़ में, मतिलबु जिते बि सॼी सिंध में चपे चपे में खणी ईंदो। ऐं इहो हुजणु खपंदो आहे, जीअं जीअं हाणे चारो आहे, बहार जी मौसम आहे, तेसीं मौसम घुमण फिरण जी, हा हा, तेसीं इन मौसम में मज़ो ईंदो। बिल्कुलु भाई, हिन ते जेका ॻाल्हि कई वठी हर जनम मरबो, हाणे इहो जेको आहे उस्ताद हिन जो एॾो मशहूरु थी वियो आहे, जो मामे जो चवंदा मामा मरहूम जो, त हाणे मां क़ाइदत यूनिवर्सिटी में वियुसि जेका उते जेका, हाणे उते क़ाइदत यूनिवर्सिटी इस्लामाबाद में हाणे उन्हनि इन गीत खे जेका आहे सम्झो त हिकिड़ो साइन करे छॾियो, हा, पंहिंजो हिकिड़ो सिंबल बणाए छॾियो। 12 महीने शुरूआति तक़रीब जेका थिए थी पई कल्चरल एक्टिविटी जी, उहा इन गीत सां थी थिए पई। जुमन साहब खे हूअं बि जीअरे बि तमामु घणी मोट मिली, पर वए खां पोइ इहो कलाम ॾाढो पॉपुलर, ॾाढो पॉपुलर। ऐं वैसे बि ख़बर अथव, इहे कुझु अहिड़ा किरदार आहिनि जेके मरणा न आहिनि जेका, इहे ॾिसो न, माण्हू खे त हिकिड़े ॾींहुं मरणो आहे न जेका, मसइलो किरदार जो आहे, मसइलो माण्हू जो न आहे। मसइलो किरदार जो आहे, ऐं किरदार जेकॾहिं को तव्हां फारसी में चवणी आहे, कसबे कमाल कुन के अज़ीज़ जहां शी, जे कमु कयो त अहिड़ो करे वञो जो माण्हू ॻाइनि पिया उनखे। तव्हां चओ था न, जीअं ऑफिसर बाबा नौकर, मां अहिड़ा बि ऑफिसर ॾिठा आहिनि जेकी रिटायर थींदा आहिनि, उन सां कोई हथु मिलाइण लाइ तयारु न हूंदो आहे, ऐं कहिड़ा ऑफिसर बि ॾिठा आहिनि जेके रिटायरमेंट खां पोइ बि वॾो मान माणींदा आहिनि, माण्हुनि जा अंबो हुननि सां गॾु हूंदा आहिनि, छो त हुन जा चङा कम थियल हूंदा आहिनि। मूंखे अक्सर करे हिकिड़ी ॻाल्हि जेका जेको हलंदो आहे कॾहिं कॾहिं, त रिटायर थिए खां अॻे ई कुझु कंहिं फज़ीलत सां हलो, वरना रिटायर थिए खां पोइ त हर को हाजी ऐं सूफ़ी थी थो वञे पियो। यार शुक्र आहे असां रिटायर थिए खां अॻे ई कुझु न कुझु जेका आहे न, मतिलबु ख़िदमत कॾहिं कॾहिं शादी तक़रीबूं अटेंड कंदो आहियां न, त ख़बर पवंदी आहे त साईं फलाणो फलाणे इदारे मां रिटायर थियल आहे। सॼी ॻाल्हि इहा त अकेलो वेठो हूंदो आहे, मखियूं मारींदो, कोई हुन वञणु माना गवाह न कंदो आहे। के अहिड़ा बि मोतबर आहिनि जिन सां माण्हू पोइ बि मिलंदा आहिनि, पोइ बि हुनखे ओतिरो ई मान मिलंदो आहे, भली रिटायर थी वञनि। साईं ॾिसो न, तव्हांखे
ख़ाली खिली करे हण में तव्हांजे घर वञे छा थो? सही 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 तव्हां ॾिसो मां चवंदा जेकॾहिं तव्हांजो हिकिड़ो मोटो हुजे न या तव्हां माण्हू जो कमु कयो सही ऐं हर कमु तव्हां छा करे नथा करे सघो त तव्हां अॻिले खे कन्विंस त कयो न त साईं माफ़ु कजो हे कमु तुंहिंजो मां नथो करे सघां। सही सही जे तव्हां हुनखे कन्विंस करे वियो न इहो बि सम्झो तव्हां हुनखे कमु कयो। सही सही तव्हां टाइम ॾियणो न पंहिंजो। एग्ज़ैक्टली मां कॾहिं कॾहिं चवंदोमांसि भाउ सूंहं आहे छा जेका आहे न मतिलबु का एॾी काई बि मतिलबु का ख़ूबसूरत औरत हुजे तव्हांखे ॾाढी वणे पर तव्हांखे ॿ बुझारे तव्हांखे वणंदी कोन्हे। सो सूंहं तव्हांजे किरदार सां तव्हांजे इख़लाक़ सां गॾु जॾहिं हूंदी तॾहिं सूंहं थींदी न त अदरवाइज़ सूंहं बि कान्हे। अॼुकल्ह माण्हू वरी नओं जेको आहे जुमिलो इजाद कयो आहे त सुहिणे माण्हूअ जो बुझो पियो खिंडे। उन्हनि जे पंहिंजी वैल्यू एतिरी आहे मां नथो थी सघां। सो भोग मस्ती मज़ाक साईं मनोहर साहिब हलंदी रहंदी। बादल साईं खे भला ॿुधो। हा साईं बिल्कुलु बादल साईं जो पंहिंजो अंदाज़ निरालो आहे। बादल साईं वाह वाह। मारू मुकाम दे न्यापा मां मुझे वारनवास छजो मर मीठन पेई मरंदो सब कोई पर जीअरे जुदाई न थिए। लतीफ़ साईं हिकिड़ी ॻाल्हि कई दुखनि पोयां सुख। लतीफ़ साईं बि इहा आथत ॾिनी आहे दिलि खे। मकीरो मरड़ मकी हंझो मकीरो मरड़ मकी हंझो जड़ा अच नई ॾींहड़ा जड़ा अच नई ॾींहड़ा तेड़ा वेठी घार मकी हंझो मकीरो मरड़ दुखन पुठियां सुखड़ा दुखन पुठियां सुखड़ा सुखिया थियन संघार मकी हंझो सुखिया थियन संघार मकी हंझो लथा लोह लतीफ़ चए लथा लोह लतीफ़ चए परूड़ज पम्हार मकी हंझो मकी रोमारण मकी हंझो मकी हंझो उस्ताद जो जिद्दत साईं जेका उस्ताद ॾिसो न हाणे लतीफ़ साईं जे कलाम खे वरी हिकिड़ो नओं अंदाज़ ॾियण जो जेका लतीफ़ जो कलाम त हिकिड़ो खज़ानो आहे वसी आहे हा पर वरी बि पंहिंजे अंदाज़ सां हा मां एग्ज़ैक्टली जेका तव्हां ॻाल्हि कई आहे हुन बैत खे तव्हां इहो स्टाइल ॾिनो जेको वाई वारो मौसीक़ी जो ॾाढो सुहिणो बादल
आपको भी समझ में आया? समझ नहीं आया लेकिन बहुत अच्छा लगा। यही तो मौसीकी म्यूजिक क्या होता है? म्यूजिक वो जो आपके हार्ट को टच कर जाए विदाउट लैंग्वेज। सही सही। चलें जी, एक छोटा सा कमर्शियल ब्रेक ले लेते हैं, नंढड़ी साई वठूं था। तव्हां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भली कार चऊं था। आख़िरी लम्हा आहिनि प्रोग्राम जा, काराइता हूंदा, कम वारा हूंदा, ॼाण वारा हूंदा। साईं मुनवर अली मैसर साहिबु माना जीअं कल्चर डिपार्टमेंट में अची विया आहे त फ़नकारनि बि पंहिंजूं फरमाइशूं करणु शुरू करे छॾियूं। हाणे बि हिते हिकिड़ो दोस्त आहे ढोलक वॼाए चयो त असांजे लाइ कुझु कयो। बाबा थींदो, बाबा थींदो, सभु कुझु थींदो, सभिनी लाइ थींदो ऐं बराबरी जी बुनियाद ते थींदो। अच्छा साईं, मूंखे इहो ॿुधायो, जो वज़ीफ़ो जेको मिलंदो आहे उनजो छा सिस्टम आहे? कंहिंखे मिलंदो आहे? सालाना मिलंदो आहे, महीनेवार मिलंदो आहे, छा आहे उहो? साईं वज़ीफ़ो जेको मां अचण सां पतो कयो उहो टोटल मिले पियो 800 माण्हुनि खे। अच्छा, उन मां घटाए वरी कयो छाकाणि बजट फंड आहे कोई अहिड़ी हाँ, उन मां वरी घटाए कया आहिनि 500 माण्हुनि खे। अच्छा, उहो बि को 1.5-2 सालनि खां मिलियो न आहे। सुकड़जंदो थो वञे कमु, सुकड़जंदो थो वञे, पर उहो बि मिलियो कोन्हे को। अच्छा अच्छा, हाणे रिलीज़ थिए पई, हाणे रिलीज़ थिए पई, ॿुधाइणु न खपंदो पब्लिकली, पर थिए पई त पब्लिक जी शइ लाज़मी आहे। पर असांजे लाइ मसइलो इहो आहे त मतिलबु जेके आहिनि दरख़्वास्तूं, अच्छा दरख़्वास्तुनि खां अलावा बि जेको दोस्त बि अचे थो त माना सम्झो त 90% इहो आहे त साईं मुंहिंजी दरख़्वास्त अथव ऐं मूंखे पहिरियों त मूंखे ॾिजो, पर ॿियनि खे मिले न मिले। हाणे इन सिचुएशन में माना 500 माण्हुनि जो तइदाद तमामु थोरो आहे। लिखणु खपंदो आहे साईं, बल्कि लिखूं था इनशाला गवर्नमेंट खे त कम अज़ कम हिनखे 2-2.5 हज़ार माण्हुनि ताईं जो त वज़ीफ़े जी जेका रक़म मुक़ररु कनि, जेका एंटरटेन करे सघे। ॿियो उनजी क्राइटेरिया आहे, जेकॾहिं फ़नकार को फ़ौत थी वियो त उनजी वरी पोइ धीउ खे मिलणो आहे, पोइ उनखां इहो ई नस्ल अंदरि नस्ल हले थो। कहिड़ा फ़नकार आहिनि जेके हाणे ॻाइण वॼाइण खां ख़तमु थी विया आहिनि? एग्ज़ैक्टली, उन्हनि खे त मिलणु खपंदो आहे, पर जेके पाण फ़नकार आहिनि न उन्हनि खे मिलणु खपंदो आहे। हाणे थिए ईअं थो, असां बि उनखे ख़तमु नथा करे सघूं छाकाणि हिकिड़ी नई रवायत नथा विझणु चाहियूं, त उहे जेके हींअर ज़िंदा वेठा आहिनि न उहे रहिया पिया आहिनि जेका। सो कोशिशि कयूं था त अहिड़ो को मैकेनिज़म ठहे जंहिंमें पुराणनि माण्हुनि खे बि जेका का तकलीफ़ न अचे ऐं नवनि जी बि का गुंजाइश पैदा थिए। 500 जो तइदाद तमामु थोरो आहे, बहरहाल जेका ॾाढियूं सुठियूं उमेदूं रखियूं वेठा आहिनि माण्हू, अलाह कंदो इंशाअल्लाह साईं। अच्छा, पब्लिकेशन जो मरहलो बि कल्चर डिपार्टमेंट वटि घणो हूंदो आहे? बिल्कुलु आहे, उहो बि माना बाक़ाइदा उहो सफिशिएंट आहे। अच्छा, उन पब्लिकेशन में असां न, मूंखे नथो लॻे त को असां वटि अहिड़ो माण्हू आयो हुजे जंहिंजी का सुठी मयारी शाइरी हुजे या मयारी का रिसर्च ऐं असां हुनखे जवाबु न हुजे। हींअर बि मां इहो ओपनली बि चवां थो, जेकॾहिं कंहिं वटि का मयारी शइ आहे त बिस्मिल्लाह खणी अचे, असां बशर्ते उनजो वास्तो कल्चर सां हुजे। मतिलबु को साइंटिफिक जेको को कमु त को जेका न उहो त कंहिं वेदार विझणु खपंदो आहे, पर जेकॾहिं कल्चरल कमु आहे, को अफ़सानो आहे, को शाइरी जो मजमू आहे, का ॿी अहिड़ी काई शइ आहे त असां छपाइण लाइ तयारु आहियूं, बशर्ते माना उहो उनजो थोरा मयार जेके हूंदा आहिनि उहो ज़रूरु उनजो जेका आहे न क्राइटेरिया जे मुताबिक़ हुजणु खपे। सकाफ़ती रंग के हुजनि उन में, हा ज़रूरु हुजनि, ऐं हुजनि। ॾिसो शाइरी आहे, सिंधीअ में शाइरी आहे, उन में ऑलमोस्ट फिराए करे सकाफ़ती रंग त हूंदा ई हूंदा, त पर मतिलबु जेका इहा त उनजो ईअं बि न हुजे त मतिलबु बिल्कुलु ई जेका आहे यानी पढ़ण सां माण्हू चए त न यार हीअ त माना पैसनि जो ज़ियान आहे, अदरवाइज़ त असां करण जे लाइ तयारु आहियूं। वाह वाह वाह, ॾाढो सुठो। हाणे मूंखे पंहिंजी ज़ाती लाइफ जे बारे में थोरो ॿुधायो त घर में खिटो बनणु थिए थो त रुॻो ॿाहिरि हूंदो आहे, माना एॾे टाइम ॾे छा माना तव्हांजी मुसीबतूं पहिरियां बि लहियूं, हाणे त फ़नकारनि जी फ़ोनुनि ते फ़ोनियूं हूंदियूं, आर्टिस्टनि जी फ़ोनुनि ते फ़ोनियूं हूंदियूं, त असांखे बि थोरो ॻाल्हायो, बाबा असां बि आहियूं। बचड़नि जो हाल में जॾहिं जवानी हूंदी न तॾहिं थींदो हो, हाणे त जेका आहे न हाणे त हर को सम्झी वियो आहे हाणे प्यारो हूंदो। हा, त उहो जेका न थिए न, पर उहो हर को सम्झे त हाणे हिननि जी ही मजबूरियूं आहिनि या हिन जा ही शौक़ु आहिनि, हिनखे नथा करे सघूं को जेका। पर जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयो न, घर में इनजे करे बि अल्हम्दुलिल्लाह घटि थींदो आहे हाणे, छो जो 2008-9 खां अॻे मां ॾाढो ईअं घुमंदो फिरंदो हुउमि, बाक़ी फिज़िकली घुमंदो फिरंदो हुउमि। हाणे त मां घुमणु फिरणु वियो ई घटि आहे। हा, अलबत्ता ॾिसो जेके शयूं ज़रूरी आहिनि उनखे थियणु खपंदो आहे। जे मतिलबु उहा असां हिकिड़ो दोस्त चवंदो हुआसीं, जेकॾहिं तव्हां चओ त यार मां वांदो आहियां त उनखां बि पुछणु खपंदो आहे त वांदो छा में, दुनिया में हेॾा कम पिया आहिनि, तूं वांदो वेठो आहे। पर जेकॾहिं कोई चएसि मूं वटि टाइम न आहे त उनखां बि पुछणु खपंदो आहे त बाबा सदर वटि टाइम आहे, वज़ीर वटि टाइम आहे, तो वटि कहिड़े छोक में टाइम न आहे। सो इंसान खे एतिरो हा जॾहिं हिकिड़ो मॉडरेट हुजणु खपंदो आहे, जो हुन वटि इहो टाइम बि हुजे त हू कम जी शयूं करे, ऐं हुन वटि एतिरी वांदकाई बि हुजे जो हू घटि में घटि जेकर उनखां निकिरी बि अचे ॿाहिरि जेका आहे। अच्छा, तव्हांखे मां एनर्जेटिक ॾिठो आहे, माना तव्हांखे सुस्तु करे मां ॾिठो आहे, कमकार में चुस्ती आहे, अचण वञण में चुस्ती आहे, प्रोग्राम ते पहुचण में सुस्ती न आहे। इहो बि हिकिड़ो ऑफिसर जो माना नओं माना अंदाज़ मां ॾिसां थो, जेको मां ॿिए कंहिं में ॾिठो आहे त भाई हिकिड़ो हाणे टीवी जो प्रोग्राम जीअं करे तव्हांजी मीटिंग्स बि हूंदियूं, बिल्कुलु माण्हू वञी हली पवंदा, यार हाणे थकिजी पिया, हिकिड़ो प्रोग्राम कयोसीं त कम जो थी वियो बसि। ईअं न आहे तव्हां में? तव्हां जॾहिं मुतमइन हो न शयुनि मां
त पोइ तव्हांखे चुस्ती थी रहे पई सही, जेका सही, सही। पर तव्हां जॾहिं शयुनि खां रिग्रेट करणु शुरू था कयो न यार हीअ जेको मां फलाणो कमु कयो यार छा मूंखां फज़ूल जो कमु आहे छा करे कयां सही अच्छा पोइ तव्हांजे मथां अॻे ई सुस्ती तारी थिए तव्हांखे अॻे ई अधु त तव्हांजे दिलि का उज़ुर त तव्हांखे खोड़ त मिलंदा न करण जे लाइ पर जेकॾहिं तव्हां चवंदा हिन शइ जे करण मां ही फ़ाइदा आहिनि त पोइ मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे उहा शइ एतिरो तव्हांखे पंहिंजो जेका न हिकिड़े क़िस्म जे उत्साह ॾींदी जो तव्हां चवंदो त ठीकु आहे इन कम खे करे खां पोइ भला जेका न वेही थो रहां पियो वरी उन खां अॻु जेकॾहिं असाइनमेंट आहे त भला उहा बि त का फज़ूली कान्हे का जेका न त इहो मां चवंदोसीं ज़िंदगी वैसे ई मुख़्तसिर आहे उन में बि तव्हां अधु त निंड में था गुज़ारियो बाक़ी रही अधु ज़िंदगी में तव्हां कुझु करे त वठो न जेका वैसे बि क़बर में पढ़णो आहे हिकिड़े ॾींहुं वञी त तव्हां कुझु न कुझु त कयो ज़िंदा रहंदा भला असां सभई आर्टिस्ट ख़ासि तौर ते जेको लॾो आहे अदाकारनि फ़नकारनि सदाकारनि ॾाढा ख़ुशि थियासीं त कल्चर डिपार्टमेंट में तव्हां अची विया आहियो ऐं असां सोचियोसीं सम्झियोसीं त इहा सीट हाणे सही माण्हू खे मिली आहे तव्हां पाण छा था सोचो त सही हाणे पहुता आहियो ॿिया सभु इहे शोभा इदारा छॾे करे हिते हाणे जॾहिं आया आहियो ॾिसो मूंखां अॻु में बि कल्चर में सुठा माण्हू हुयासीं मां तव्हांखे अर्ज़ु कयां न पाण पंहिंजो मूड मिज़ाज जो माण्हू हूंदो आहे यार हाणे मां सही जॻह ते आहियां हा असल में इंडस्ट्री में मुंहिंजो कहिड़ो कमु फलाणी जॻह ते मुंहिंजो एग्ज़ैक्टली मां तव्हांखे अर्ज़ु कयां ॿिनि शयुनि में मां ॾाढो मुतमइन रहियो नौकरियुनि में मां ॾिसो न बोर्ड ऑफ रेवेन्यू 3 दफ़ा सेक्रेटरी रहियो मां MD साइट MD एग्ज़ैक्टली पर मां तव्हांखे अच्छा एग्ज़ैक्टली पर ख़बर अथव जॾहिं मां औकाफ डिपार्टमेंट रहंदो आहियां ॾाढो मुतमइन हूंदो आहियां जॾहिं मां कल्चर डिपार्टमेंट में ॾाढो मुतमइन आहियां ॾाढो मुतमइन इन जे करे बि आहियां जो हिन में तव्हांजे माण्हुनि सां डायरेक्ट वास्तो थो पए उन्हनि माण्हुनि सां तव्हांजो डायरेक्ट वास्तो पए जंहिंखे तव्हांजी ज़रूरत आहे जेका लिहाज़ा जेका न मां घटि में इन ॻाल्हि मां ख़ुशि आहियां सही तव्हां हिते अल्लाह करे सदाईं ख़ुशि हुजो ऐं असां भी खुश रहूं तव्हांखे ॾिसी करे अच्छा मैडम मुझे ये बताएं जो ख़वातीन की बात हो रही थी तो ट्रेनिंग्स भी उन्हें देती हैं कोई ऐसा सिलसिला भी कोई वोकेशनल कोई तरबियत कोई बहुत ट्रेनिंग्स होती है अच्छा हर इशू पे ट्रेनिंग होती है सबसे पहले तो उनको हम ना ग्रूम करते हैं अच्छा क्योंकि हमारी लेडीज जो काम तो बहुत कर रही हैं और अल्हम्दुलिल्लाह कमा भी अर्न भी कर रही हैं फैमिली के लिए लेकिन उनको एक प्रोफेशनल एक उनको रिकग्निशन नहीं मिल रही उनकी ज़रूरत है बाकी वो सब कुछ जानती हैं इसके हम उनको पहले बताते हैं कि आपने अपने आप को रजिस्टर्ड करना है एज किसी भी नाम से अपना NTN बनाएं NTN पहले बहुत कम ख़वातीन बनाती थी और उस चीज़ से वो बड़ी खौफजदा रहती थी इस चीज़ से भी उनको काफ़ी ईजी कर दिया गया है अभी भी हम कर रहे हैं अभी मैं नेक्स्ट वीक पे दोबारा मीटिंग कॉल कर रही हूँ और मेरा काम ही यही है कि तमाम चैम्बर्स की वुमेन को साथ लेके चलूँ जो वुमेन एंटरप्रेन्योर जो नई आई हैं जो पुरानी भी जो है वो भी काम कर रही है लेकिन उनको भी बहुत सी चीज़ों का अवेयरनेस ही नहीं है अच्छा हम उनके लिए अच्छा उनको हम पहले बताते हैं कि आप अपने आप को पहले रजिस्टर करें आप अगर प्रोप्राइटर हैं तो आप अपने आप को प्राइवेट लिमिटेड कंपनी लिमिटेड करें SCCP के साथ और अगर आप इस दायरे में आ जाते हैं तो आपको बहुत सारी गवर्नमेंट की तरफ से भी आपको हेल्प मिलती है फंड मिलते हैं कुछ हमारी गवर्नमेंट अभी स्मैडा भी हमारे साथ है स्मैडा है दूसरे गवर्नमेंट के भी कुछ ऐसे फंड हैं कुछ बैंक्स गवर्नमेंट तो बैंकों को बहुत डायरेक्शन देती है कि आप वुमेन को एक इजी प्रोसेस पे वेरी इजी टर्म्स पे उनको मिनिमम 5 लाख तक लोन दें अच्छा और स्मैडा है वो तो ग्रांट भी दे रहा है 5 लाख तक ना लेकिन हमारी लेडीज़ को पता ही नहीं है अच्छा जो बैंकों को वो इन्फॉर्म करते हैं बहुत और हम एग्जीबिशन अरेंज करते हैं लेडीज़ के लिए और उनको तकरीबन फ्री स्टॉल देते हैं जो कुछ दे पाते हैं उनके लिए बिल्कुल नॉमिनल चार्जेस होते हैं और उसमें हम तमाम सर्कल लाइफ से फील्ड से लेडीज़ आती हैं सब लोग आते हैं जो लोग आते हैं तो वो जब देखते हैं कि हमारी ख़वातीन इतना कुछ बना रही है और उनको इतने कम पैसों में चीज़ें मिल रही हैं तो ये हमारे मुल्क के इकोनॉमी के लिए माशी हालात के लिए बहुत बेहतर है सही और इसी को हम आगे बढ़ाना चाहते हैं और इसी पर बहुत काम भी हो रहा है चलिए नेकतम ने आपके साथ भी हैं प्राइवेट प्रोडक्शन की ॻाल्हि थी हिकु त कल्चर डिपार्टमेंट पाण बि प्रोग्राम कराईंदो आहे ॾाढा सुठा शनाइता मनाइता ॿियो आउं ॾिसंदो आहियां त बैनर्स लॻियल हूंदा आहिनि त सहकार कल्चर डिपार्टमेंट सहकार कंहिंसां कंदी आहे सहकार ईअं कंदासीं हाणे मसलन दुबई में जेको कल्चरल शो पियो थिए जेका हींअर आहे मुंहिंजे ख़्याल 2 तारीख़ ते आहे 20 तारीख़ ते इनफैक्ट जेका हालांकि कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां कोई कोन थो वञे हुते जेका छाकाणि असांखे हिते वरी इस्लामाबाद में लोक वर्षा जे तरफ़ां मेलो आहे जेका पर असां हुन सां पंहिंजो पूरो तावन कयो आहे छाकाणि जो ॾिसो सिंधी कल्चर खे तव्हांखे सिर्फ़ु सिंध ऐं पाकिस्तान में पंहिंजे मुल्क में न फैलाइणो पर तव्हांखे वर्ल्ड ओवर फैलाइण जो असां मतिलबु जेका इहे ज़िम्मो खयो आहे पंहिंजे मथां जेका
त जॾहिं इहो प्रोग्राम दुबई में थिए थो, तव्हांखे ख़बर आहे दुबई में केॾा सिंधी रहनि था पिया, उनखे एंटरटेन करण जे लाइ इहो बि कल्चर प्रोग्राम जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कल्चर डिपार्टमेंट जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे उनखे कयूं। ऐं उनखे हाणे असां हूंदासीं कोन, पर असांजा बैनर हूंदा, छाकाणि जो जेके फ़नकार हज़रात हूंदा, जेके उते हितां जेका टीम वेंदी उनजूं टिकटूं वग़ैरह या उनजा अख़राजात घणे भाङे कल्चर डिपार्टमेंट भरींदी। इहो ॾाढो सुहिणो आहे। ऐं हूअं बि ॾिसां थो त हूअं बि एक्टिविटीज़ जेको बि करणु चाहे थो संगती साथी अदबी लॾो यारो को दोस्त हुजे त का मदद वठंदो आहे त कल्चर डिपार्टमेंट करे ई छॾींदो आहे। इहो मूंखे सुठो लॻो, जेका साराह हुजे उहा कजे, नेकी कजे त कल्चर डिपार्टमेंट साथ ॾींदो आहे। मां उहो चवां थो पंहिंजे जेतिरा हुनजा वसाइल आहिनि न उनजे मुताबिक़ मां नथो ॾिसां, हिते जेका टीम आहे न बहितरीनु टीम आहे। मां तव्हांखे पहिरियों दफ़ो ॿुधायां, कॾहिं तव्हां सां काफ़ी दफ़ा वेठा टीम जो एतिरो ज़िक्र न कयां जेतिरो मां हिते टीम जेका ॾाढी बहितरीनु आहे, विलिंग वर्कर्स आहिनि। अच्छा, हुननि खे माना हिकिड़ो असां डायरेक्टर आहे, उनखे प्राइवेट प्रोडक्शन में ऑफर थी तव्हांखे 5 लख रुपया महीने में था चऊं, तव्हां अचो, हुन चवंदासीं मां कल्चर खे न छॾींदुमि। माना इन क़िस्म जा माना कमिटेड माण्हू न थिए जेके आहे। सो उन हिसाब सां जेके आहिनि हीअ टीम असां वटि बहितरीनु आहे। हू माण्हू खे सुञाणनि था काफ़ी सालनि खां वठी, जेके आहिनि जेन्युइन माण्हूअ खे हू हथु कढनि कोन था। हा, अलबत्ता जेकॾहिं समटाइम्स इनजेन्युइन माण्हू अचनि था त उहा त हाणे हिकिड़ो ॿियो चैप्टर थी वियो, पर जेन्युइन माण्हुनि खां उहो घणे भाॻ हथु कोन था कढनि जेके आहे। ऐं जेके इवेंट्स आहिनि न, पोइ हाणे जेकॾहिं किथे का तव्हां एतिरी वधीक मदद नथा कयो, किथे 50 सैकड़ो नथा करे सघो त 40 सैकड़ो 20 सैकड़ो। मां कॾहिं हिन पोएं महीने सवा में न ॾिठो आहे त को टोटल तव्हां चओ त नसीं असां त तव्हां न कंदासीं। हा, हिकिड़ियूं अहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि जेके सॼे सिंध में सॼे मुल्क में एट अ टाइम थियनि। मिसाल हीअ 4 डिसंबर जी एक्टिविटी आहे जेका, सॉरी अच्छा 4 डिसंबर, हाणे इन में त तव्हां 4 डिसंबर जी एक्टिविटी में तव्हां नथा हर हिक खे सपोर्ट करे सघो, छाकाणि हिते हज़ारे एक्टिविटीज़ आहिनि, हिकु एक्टिविटी न आहे। बाक़ी इन खां अलावा जेके बि एक्टिविटीज़ थियनि थियूं न, उन में तव्हांजी कुझु न कुझु कंट्रीब्यूशन कल्चर डिपार्टमेंट जी रहे थी। बिल्कुलु माना साहिल जेको आहे सो ख़ाली न मोटंदो, ख़ाली कोन थो वञे। उहो साहिल न आहे न, उहो स्टेक होल्डर आहे। असां हुनखे स्टेक होल्डर था चऊं, तव्हां साहिल न आहियो। मां चवंदो मां त साइड में बि जॾहिं वियुसि न, मां चयो असां महिमान अदाकार आहियूं, स्टेक होल्डर तव्हां हो जेके इंडस्ट्रियलिस्ट आहियो। त हिते बि जेके फ़नकार आहिनि, मूंखे कंहिं ॿुधायोसीं कल्चर में हुनजो जेका हुनजो कड़ो वास्तो आहे फ़नकारनि जो या यानी मुसवरनि जो या अदीबनि जो, मां चयोसीं उहे कल्चर आहिनि, वास्तो असांजो आहे। छाकाणि जो उहे उन्हनि खे कढी छॾियो त भाई कल्चर डिपार्टमेंट बचे ई कोन्हे, बाक़ी असां बाजा वॼाईंदासीं, अख़्तरा वॼाईंदासीं, किताब लिखंदासीं। ॾाढो सुठो लॻो मुनवर साईं तव्हां सां मुलाक़ात कंदे, हूअं ई दिलि ख़ुशि ॿ थींदी आहे। अॼु वरी अञा वधीक ख़ुशी थी। ईअं तरक़ियूं माणींदा रहो ऐं पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत कंदा रहो। अल्लाह साईं तव्हांखे अञा नवाज़े, असां नेक तमन्नाऊं तव्हां सां गॾु हूंदियूं। बहुत शुक्रिया खालिदा जी आपका भी, आप प्रोग्राम में आई, थैंक यू सो मच। बहुत शुक्रिया। अभी मेरी बहुत सारी बातें बाकी हैं इंशाल्लाह नेक्स्ट कि फेडरेशन इतना कुछ कर रहा है, ये सबको मालूम होना चाहिए। इंशाल्लाह नेक्स्ट प्रोग्राम में करेंगे इंशाल्लाह। बादल साईं महिरबानी, उदार साईं तव्हांजी वॾी महिरबानी। अदा असलम साईं तव्हां खां आख़िर में वेंदे वेंदे हिकिड़ो सुठो को बोल ॿुधंदासीं अञा, वाह वाह कंदो। सो असीं हिते मोकिलायूं था, ऐं स्पेशली मुनवर साईं जी वॾी महिरबानी जो असांखे टाइम ॾिनई, तव्हांजी वॾी महिरबानी जिन जेको असांखे ॿुधो ॾिठो। जी लतीफ़ जी मिठी ॿोली सदाईं गॾु। घुंड खोल दीदार विखाओ, मैं आया मुख वेखण। घुंड खोल दीदार विखाओ, मैं आया मुख वेखण। आया मुख वेखण, 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 आया मुख वेखण। घुंड खोल दीदार विखाओ, मैं आया मुख वेखण। घुंड खोल दीदार विखाओ, मैं आया मुख वेखण। पापा दे तेरा बिच करिया, पापा दे तेरा बिच करिया, पापा दे तेरा बिच करिया, पापा दे तेरा बिच करिया। पायल को चमकाओ, मैं आया मुख वेखण। पायल को चमकाओ, मैं आया मुख वेखण। आया मुख वेखण, 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 आया मुख वेखण। घुंड खोल दीदार विखाओ, मैं आया मुख वेखण। घुंड खोल दीदार विखाओ, मैं आया मुख वेखण।
मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।